अवल अलाहुलीम आलाल मजोधणी अवल अलाहुलीम आलाल मजोधणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवली उन्हनि खे हाय हाय सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामो ऐं राधा सुहिणा रंग खणी अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि सो हे मौसम बि हाणे कॾहिं कॾहिं बदिलियल लॻे कम राति जो थधि त ॾींहं जो गर्मी वरी मौसम बि सही हुजे हाणे त फसल बि कणक बि पचंदी हुजे हाणे त बहार बि अचण वारी हुजे हाणे त ॾिसंदा हुजो वरी भलारो महीनो बि ईंदो हुजे त वरी इन सां गॾोगॾु वरी ॾिसंदा हुजूं त लाल जो मेड़ो बि अचण वारो हुजे त इहे सभु रंग जेके बि हुजनि इहे सभु अव्हां जे साम्हूं हुजनि अव्हां इन्हनि सभिनी ते सोचींदा हुजो पर गॾोगॾु जेका मौसम हुजे मौसम जी ॻाल्हि हुजे त अॼुकल्ह जेका मौसम हुजे अहिड़ी थी वई हुजे पोइ कंहिंजी तबियत कीअं हुजे कंहिंजी कीअं हुजे थोरो थोरो माण्हू सुस्त वारी मौसम लॻी पई हुजे सो इन में पाण खे चुस्त रखंदा हुजो बालक जेके हुजनि उहे पाण खे चुस्त रखनि तव्हां किथे बि हुजो पोइ जीअं भिटाई साईं चयो त है सदायती सबका बुख न बासे सो मामला मसला कहिड़ा बि हुजनि रस्ता कहिड़ा बि हुजनि पर अव्हां खे मुस्तक़िल मिज़ाजी सां वधिणो ई हुजे पाण खे मजबूत रखणु खपंदो हुजे इहे ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो हुजनि इन्हनि खां पोइ करे माण्हू वरी बि जेको हुजे अॻिते वधण जी कोशिशि कंदो हुजे कोशिशि अव्हां कंदा हुजो बाक़ी जेको हुजे मालिक साईं पाणे जेको हुजे अव्हां जो रस्तो सवलो कंदो हुजे पर पंहिंजे बालकड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे हुनुर ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी ज़िंदगी ॾींदा हुजो हा उन्हनि खे जॾहिं हीअं सभु कंदा हुजो त पोइ हू पंहिंजी हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघंदा हुजनि ऐं बहितरीन हुननि जी तरबियत थींदी हुजे पर तरबियत कॾहिं कॾहिं चवंदा हुजनि वॾनि जी बि करणु खपंदी हुजे वॾा कहिड़ा मिसाल तौरु जीअं ॾिसो त रोड रस्ता असांजा कीअं हुजनि गाॾियूं हलनि कहिड़ो अहिड़ो दौर हुजे सभु को ईअं लॻो पियो हुजे पोइ मोबाइल जे चकर में पोइ मैसेज जे चकर में पोइ फोन ते ॻाल्हाइण जे चकर में पोइ ॾिसो त मांझंद वक़्तु पोइ किथे 7 रोड ते रोज़ केतिरा न कॾहिं रोज़ ॿिए ॾींहुं चोथे ॾींहुं हादसा थींदा वञी गाॾियूं हे पके खां वञी कचे खां लहंदियूं हुजनि पोइ केतिरा ई माण्हू जेके हुजनि ज़ख़्मी थी पवंदा हुजनि पोइ केतिरियूं जानियूं वेंदियूं हुजनि सो इन शइ जो बि माण्हू खे ख़्यालु रखणु लाज़मी हुजे रगो माण्हू जेको हुजे मोबाइल में बि मसरूफ़ न हुजे ॿिए जी ज़िंदगी जो बि माण्हू सोचींदो हुजे पंहिंजी ज़िंदगी सां गॾु हज़ारे ज़िंदगियूं हुजनि सो इन सां गॾोगॾु जेको वाक़ियो थियो हुजे ॾिसो त 5 जानियूं वयूं हुजनि किथां जा परे जा महिमान हिते घुमण आया हुजनि रस्ते खां वेंदा हुजनि पर इन जे करे चवंदा हुजूं त जेके ड्राइवर हज़रात ॿाहिरि हुजनि इहे पंहिंजी कोशिशि कनि एहतियात कंदा हुजनि त ज़िंदगियूं बची पवंदियूं हुजनि बाक़ी हर ॿियो माण्हू इन जे सफ़र में बि हाणे उहा ॻाल्हि वई हुजे त अब कंहिंसां ॻाल्हाइणो हुजे पोइ जेको ड्राइवर हलाए त बि ॿियो मोबाइल में हुजे या पोइ सुतो पियो हुजे त पोइ ॿिए त बि वरी जेको हुजे चवंदा हुजनि अदा लिखो ईअं हुजे हर माण्हू लिखे खे बि ॾोह न ॾींदो हुजे कुझु माण्हू पंहिंजो बि एहतियात लाज़मी हुजे चवंदा हुजनि की अफ़सोस खां वधीक माण्हू खे एहतियात करणु खपंदो हुजे पोइ जो रोवण जेको हुजे हुकम जो न हुजे छो ज़िंदगी बि ईअं हुजे ज़िंदगी खे बहितर करण जे लाइ हिकिड़ा फुज़ूल ख़र्च कंदा हुजनि हिकिड़ा पंहिंजे लाइ जोड़ींदा हुजनि हिकिड़ा वरी पंहिंजे बचनि जे तालीम लाइ कंदा हुजनि त तव्हां बि ज़िंदगी पंहिंजे खे ईअं बहितर करे सघंदा हुजो ज़रूरी न हुजे त हालतूं अची वेंदियूं हुजनि पोइ अव्हां मुश्किल में अची वेंदा हुजो पोइ लाचार थी पवंदा हुजो पोइ मजबूर थी पवंदा हुजो पोइ ॾुखिया थियो पोइ अव्हां बि ॾुखिया थी पवंदा हुजो त औलाद बि ॾुखियो पोइ पाड़ेसिरीअ खे बि हुजे पर अॼु ॾिसंदा हुजो त दौरु अहिड़ो अची वियो हुजे जो चवंदा हुजनि दादा भाउ जो न रहियो हुजे बीठे जो सभु को हुजे किरे जो कोई न हुजे इन जे करे जेको हुजे बर्पा ॾोकड़ जेके हुजनि उन्हनि खे बि जेको हुजे गंढ ॿधंदा हुजो उहा गंढ ॿधल जेके हुजनि उहे अव्हां खे कंहिं औखी महल में कमीज़ा हुजनि सो औखीअ भाए सभु को सौखीअ भाए सभु को
ओखीअ तूं ई तूं सो इहो मालिक साईं हुजे जेको अव्हां सभिनी खे हलाईंदो बि हुजे असां सभु ॾुखे वक़्त में जेको हुजे सभु को साथ छॾे वेंदो हुजे हिकिड़ो इहो ॾातार हुजे जेको अव्हां सां हर हाल में गॾु हुजे पोइ अव्हां ॾुखा हुजो सुखा हुजो बीमारी जे बिस्तरे ते पियल हुजो या गुरबत जे हाल में हुजो पर हू ॾातार ॾियण वारो हुजे। सो हिन सां गॾो गॾु वरी कल्ह जेका हिकिड़ी अफ़सोसनाक ॿी बि ख़बर हुजे त भलोड़ साहिर ऐं सिंधी अदबी संगत जो अॻूणो सेक्रेटरी डॉक्टर सियाल साहिबु जेको असां खां विछड़ी वियो हुजे त उन जे कुटुंब जे लाइ बि असांखे ॾुख बि हुजे ऐं उन्हनि जे लाइ उन्हनि जी साहेरी उन्हनि जो कमु जेको हुजे काफ़ी अरसो इस्पताल में रहिया हुजनि त कल्ह उन्हनि जो विछोड़ो थियो हुजे त ॾिसो त ज़िंदगी इहा हुजे त ज़िंदगी माण्हू बेड ते पियो हुजे दवा वठण में हुजे वरी माण्हू जी ख़बर ई न पवंदी हुजे घर वारनि खे मालिक साईं सबर ॾींदो हुजे असां बि उन्हनि सां ॾुख में बराबरि जा शरीक हुजूं। सो डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल साहिब जो जेको वक़्तु हुजे उन पंहिंजो सुहिणो वक़्तु कढो हुजे सुहिणो कमु सुहिणियूं ॻाल्हियूं सो ज़रूरु माण्हू खे वञिणो त ज़रूरु हुजे पर माण्हू हिकिड़ो पंहिंजी उन ज़िंदगीअ खे गुज़ारे उन सुहिणे नमूने पोइ वरी माण्हू जॾहिं बिस्तरे ते अची ईंदो हुजे बीमारीअ जे बिस्तरे ते अची वेंदो हुते त पोइ उन जा ॾींहं उन जा ॾुख उहे तकलीफ़ूं जेके हुजनि उहे उन्हनि ते ई गुज़रनि हुजनि। सो असां इहो अव्हां सभिनी जे लाइ दुआ हुजूं त मालिक साईं अव्हांखे बीमारियुनि बड़ियुनि खां बचाईंदो हुजे शिफ़ा ॾींदो हुजे अव्हां बि पंहिंजो ईअं नसन पतन मालिक अव्हांखे ॾींदो हुजे कंहिंजो मुथाज न कंदो हुजे हमेशह ख़ुशि रहंदा हुजो असांजी सुहिणी सिंध जा मारूअड़ा झांगीअड़ा सांगीअड़ा पेरे उघाड़ा हमेशह मुस्कुराईंदा रहंदा सो पंहिंजे नसन पतन मां हिननि मां जान छॾाईंदा हुजो उन सां गॾु नसो पतो जेको हुजे उहो ज़िंदगी खे तबाह कंदो हुजे अव्हांजे नसलनि खे तबाह कंदो हुजे अव्हांजे ख़ानदान खे तबाह कंदो हुजे तो इन खां पासो कंदा हुजो पंहिंजे बालकड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो उन्हनि खे हुनुर ॾींदा हुजो ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो। सो इन सां गॾो गॾु वरी कलंदर लाल शहबाज़ जो मेड़ो बि अचण वारो हुजे सो हाणे वरी उनजी आज्ञा हुजे चवंदा हुजनि त मेड़ो हुजे सिंध जा मेड़ा त वरी दुनिया में मशहूरु हुजनि पोइ कलंदर लाल शहबाज़ जो मेड़ो हुजे या हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मेड़ो हुजे या पोइ सचल साईं जो मेड़ो हुजे शाह इनायत सईद जो मेलो हुजे या बाक़ी बुज़ुर्गनि जा जेके मेला लॻंदा हुजनि पोइ हुते पांधीअड़ा ईंदा हुजनि पोइ महफ़िल मौसीक़ियूं पियो अचणु घुमणु पोइ इहो बाज़ार पोइ कारो वहिंवार इहो बि सॼो इन में हुजे। सो हाणे वरी धमाल ॾांहुं हलंदा हुजूं हिकिड़ी सुहिणी प्रोग्राम जे शुरूआति में धमाल हुजे त अव्हां बि जिते वेठा हुजो त सनम मारवी जो आवाज़ हुजे कलंदर लाल शहबाज़ जी धमाल हुजे इहा ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। के नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामुरादा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हे जेके रंग हुजनि तो इहे रंग खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थिया हुजूं प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी हुजे अव्हां सभु जिते जिते वेठा हुजो ॾे हुजो परॾे हुजो जर जंग हुजो वाहण वस्ती हुजो शहरनि में हुजो जिते जिते वेठा हुजो भेनर हुजनि भाइर हुजनि काका हुजनि पोड़ा हुजनि बालक हुजनि जेके हिकिड़ा स्कूल वेंदा हुजनि ॿिया स्कूल न वेंदा हुजनि हुन मिड़नी महिरबानी साथियुनि खे सिक भरियो हिकु दफ़ो ॿीहर सलाम हुजे ऐं मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते असांजो चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान हुजे शबे मेहरान हुजे लाॾा हुजनि गीत हुजनि या राम राधा जो चटपटो प्रोग्राम हुजे उहो अव्हां किथे बि वेठा हुजो बनी में वेठा हुजो बेड़ी में वेठा हुजो लारी में वेठा हुजो किथे बि वेठा हुजो उहो रंग अव्हां ओॾी महिल ॾिसी सघंदा हुजो ऐं टीवी ते असांजो नंबर हलंदो हुजे हुन ते फोन कॉल कंदा हुजो राम राधा अव्हां जे फोन कॉल जे इंतजार में हाज़िर लॻा बीठा हुजनि ऐं मेहरान टीवी एंटरटेनमेंट जेको हुजे फेसबुक पेज हुजे उन ते बि अव्हां वञी ॾिसंदा हुजो त खोड़ सारा अहिड़ा रंग हुजनि खोड़ सारा रंगनि में जेके हुजनि उहे क्लिप हुजनि नंढा नंढा उहे बि अव्हां उते ॾिसी सघंदा हुजो कलाम ॾिसी सघंदा हुजो काफियूं ॾिसी सघंदा हुजो वायूं ॾिसी सघंदा हुजो सो इहे सभु जेके रंग हुजनि साॻो वरी कीअं हुजनि
ए कपड़ा मुखे ब्या तोखे ब्या तुंहिंजो अरे मुंहुं ब्या मना सगाई सगा जी हिते हीअं बीठा हुजूं भे पेर उहो वरी असां उते फेस बूथ ते बि बीठा हुजूं साॻिया त न हुजूं चवंदी हुजे सगा न हुजे बाक़ी हुते बूथ मटल चवंदी हुजे हुजे त असांजो तुंहिंजो मुंहिंजो मुंहुं साॻियो हुजे अरे मना जीअं हीअं असां भयो भाभी ठा हुजूं न उभा को हीअं चवंदी हुजां उभा को थूणियूं हुजूं वरा हुजूं कांटेरा हुजूं किरड़ा हुजूं बीठा त इहो भे पेर हुजूं न उभे पेर कड़ो तूं सादी हुजे महिमान ईंदा हुजनि हाणे तूं उभे पेर बीठी हुजे पर महिमान हे जेके असांखे ॾिसंदा हुजनि जेके असांखे फोन कॉल कंदा हुजनि जेके हे टीवी ते हीअं कयो वेठा हुजनि के राम राधा केॾी महिल ईंदा हुजनि उहे असांजा महिमान हुजनि उन्हनि जी आजा जे लाइ त बीठा हुजूं त पहिरें केरु फोन कॉल कंदो सो हिन सां गॾो गॾु वरी चवंदी साॻिया साॻिया न त पोइ साॻिया त बीठा हुजूं थोरो मुंहं खे बि सिधो करे पीअंदी हुजे सिधो कीअं कंदी हुजां हा तूं वरी हेॾे होॾे ॾिसंदी हुजे त पोइ हेॾे होॾे न ॾिसंदी हुजां बसि हेतिरो को तोखे ॾिसां पोइ मुंहुं सिधो करे पीअंदी सिधो कीअं हुजे सही त हुजे पोइ चवंदी हुजे सिधो सिधो मां ॾिसंदा तूं हा ईअं सॻो ई सॻो जीअं हे राधुल साॻी साॻी बीठी हुजे न अहिड़ी साॻी साॻी उते हुजे वरी हे रामण सॻो ई सॻो वरी उते बि सॻो ई सॻो चिमो थोरो हे नरड़ मां गुंज कढंदी हुजी झेड़े वारा सभु को ॾिसी परेशान हा तूं बसि कंदो हुजे असले ॾह नुस्ख कढा हुजनि हैं मां चङी ॻाल्हि चवंदो हुजां त हीअं करे बीहंदी कहिड़ी तूं चङी ॻाल्हि कई हुजे नेराने तूं अहिड़ियां जवाब ॾियण में तूं नेरा न हुजे सुबुह सुबुह सां हे जेको पाट जे हेठां रास्तो की मानी पई हुजे उनखे बरो ॾिनो हुजे दाल जी देगड़ी खे बरो ॾिनो हुजे चाह जे प्याले खे बरो ॾिनो हुजे अञा तूं नेरा न हुजे दाल बेड़ी चाढ़ी हुजे जहिड़ी पाण हुजी खाधी न हुजे बस मिड़े पोइ हीअं भरियो हुजे बसि पोइ सम्झंदा हुजो त बसि पोइ तड़ी दाल तड़ी जाल मञीदो न हुजे हाणे न मञीदो हुजे पोइ राधुल छा कंदी हुजे मञा हाणे कड़ो दस्ता जहिड़ी दाल हाणे वरी हुन सुख कढो हुजे न हाणे वरी 8 ॾींहं बुख ते वेठो हुजे त ख़बर पवंदी हुजे के राधुल छा कंदी हुजे हा बसि पोइ ईअं चवंदी हुजे न भाग चढ़ियो हुजे न हुजे पचाइणी वरी निभाग चढ़ो हुजे पोइ चवंदी हुजे हाणे जेको पचायूं रधियूं तुंहिंजी खिदमत करूं हाज़िरदारी हीअं करे ॾियूं उन खचवी के दाल अहिड़ी रधी हुजे पोइ ईअं चढ़ियो हुजे जेको फिकी फकी दाल को थोरो माण्हू को हुनखे थोरो चहिरो कंदो हुजे जेको हुजे उहो नुस्कान हुजे थोरा कारा माण्हू खे जेको हुजे मध खे जेको हुजे नुस्कान ॾींदो हुजे पेट खे नुस्कान ॾींदो हुजे मिर्च हमेशा माण्हू घटि खाईंदो हुजे कोन चयो सावा मिर्च तूं विझंदी हुजे त बस खाओ वरी बि माना उनखे थोरो हुयो तेल में टड़को ॾेई पोइ विझी छॾींदो हुजे बाक़ी हो ॻाढ़ियूं मिरूं न खाईंदो हुजे मुंहं खे मुख ॾींहुं तेल बेल मखी सुरमो बुरमो हणी हो कजल बजल हणी ऐं हो ॿियो छा हणंदी हो मिटी वाला पाउडर हणी साखे मुंहं खे तुंहिंजे खे छा हणंदी हुजां मिटियूं पाउडर मिटी न हुजे राधुल जो पंचो हुजे यो माइट हुजे माइट यो जेको हणी हीअं करे माइट रगो है बस हीअं करे न बस सुकी आई हुजे जरी बस पोइ हीअं मेट भाणो हीअं करे न मेट कोन है हुजे मेट है हुजे अलाए हीअं मुंहिंजो साड़ थींदो हुजे साड़ मिटीअ मां हीअं बोड़ियल हीअं हणो हुजे अलाए उहा मिटी तूं हणंदो हुजे चुल्हे में छार पई हुजे हीअं वञी बूथ विझंदो हुजे बिलो किरी पियो हुजे खीर में तूं न बि हे हाणी हीअं करे सुबुह सां उथी चई त पोइ मां हलां ज़ाहिरी ॻाल्हि हुजे माण्हू पंहिंजे ॾिसंदड़नि जे साम्हूं ईंदो हुजे नेठ तेल फुलेल कंदो हुजे को माण्हू ॾंदड़ पाणी कंदो हुजे उन खां पोइ वरी हा पंहिंजी सूरत खणी ईंदो हुजे बाक़ी जहिड़ो मुहांडो पिचूं अखूं लॻूं पयूं हुजनि गिगूं गणदियूं हुजनि अची बीह रहंदा हुजूं अकुल कंदो हुजे हाई शाबाश दाल बि भटारी ईअं हुजे उनखे चाढ़ण जो तरीक़ो बि ईअं हुजे थोरो बसर जो दाग पोइ वरी उन में सयूं दाल में बसर न हुजे थूम बि हुजे बसर वरी कीअं थींदो हुजे थूम न हुजे पोइ बसर न थूम दाल में थूम विझ बि हुजे हा थूम सां जेको हुजे पेट में सूर न थींदो हुजे बादी न थींदी हुजे हाणे बाक़ी बसर विझंदा पोइ दाग छाजो ॾींसि थूम बस अछो जीरो पोइ हे त फिकी फिकी हुजे तोख लॻी हुजे फिकी हुजे त पोइ हाणे जो वात फिको हुजे बसर काठी चूसींदो हुजे हेॾा ॿ बसर जा ईअं पन पिया हुजनि उन में
कूड़ न हणंदो हुजे एड़ा सुबुह सुबुह खणी ईंदी हुजे या प्लेट पूरी खणी ईंदी हुजे बच्चो ई कोन हुजे थाली। खणी ईंदी हुजां पोइ न हे थाली के चटियो हुजे हे करे हा थालियूं चटींदो अहिड़ी भली ठाही हुजे जो हाणे वतना हुजो थालियूं हुनखे खाईंदा हुजूं जो पाण छॾींदी अॻई न हुजे वरी हाणे थालियूं हुनखे चवंदो सुबुह चङो सां अॼु तो खज करे सॼे ॾींहुं में लोलो मिली वेंदो हुजे न रात धुलक करे न मनंदो हुजे रात धुलक चवई सच पोइ भली लॻ गई मच मच को हाणे मां काठियूं हूंदा मच लॻंदो हुजे हा मूंखे अॼु सदा हुजूं न ख़बर पवंदी हुजे हा उन ॻाल्हि खे छॾो हेसि ताईं भला पोइ असां आवां ॾिसो इहो कलाम त मां इहो थोरा थांव सिधा करे जेको ॾेखारियांसि त हे जेको हा सिधी सही ॻाल्हि इहा हुजे की तव्हां कलाम ॾिसंदा हुजो फोन कॉल हुजे हिकिड़ी हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अरे रामू नाम छोरो पावर हाउस हो इमदाद हुसैन ॻाल्हायां थो अदा नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी हा बसि दुआ लॻी पई हुजे तव्हांजो ड्रामो ॾिसंदा आहियूं हे असां ॾाढे शौक़ सां हा बा पंहिंजो नालो त ॿुधाईंदो हुजी अबा आवाज़ जी हा ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजी चङो भलो हुजी हा दुआ लॻी पई हुजे जाम छोरे पावर हाउस सां ॻाल्हायूं था इहो तव्हांजो हमराह आहे उहो बि ॻाल्हाईंदो तव्हां सां तव्हांजो ड्रामो वॾे शौक़ सां ॾिसंदा आहियूं तव्हांजी जेका अदाकारी तव्हांजी महिनत तव्हांजी हिनखे तमामु सलाम आहे तव्हां सुठी माना कयो था ऐं असां वरी चाहत सां दिलचस्पी सां इहे मोहबतूं हुजनि त असांजो जेको इहो कारो वहिंवार कमु हुजे जेका महिनत मज़दूरी हुजे महिनत मज़दूरी कहिड़ो जेको घर में असां तव्हांजो जेको इहो असां ॾिसूं था हेॾे शौक़ सां इहो बेअंदाज़ शौक़ सां ॾिसंदा आहियूं असांखे पसंदि हूंदो आहे त हुनजे करे ऐं असांखे माई भागी जो कलाम ॿुधाइजो माई भागी जो थर पारकर जी माई भागी सूफ़ियानो कलाम हुजे सूफ़ियानो कलाम वरी माई भागी जो हा ठीकु हुजे माई सभिनी खे वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं तूं भला माई भागी रखंदी हुजी कन ते हथ ॿुधाईंदी हुजी त माई भागीअ जो को कलाम हिकु वरी कहिड़ो मां ॿुधाईंदी हुजां कन ते हथ रखंदी हुजे ओ खड़ी नीम के नीचे हूं था हेखली जाते रो बताड़ो माना रामण वामण वेख ले ओ खड़ी नीम के नीचे हूं तो खड़ी नीम के नीचे हूं तो हेखली जातड़ो बताड़ो माना टांगू मांगू ए हो न वेख ले रामण वे न वेख ले हा जो बस ए हो सही ना हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो जी अदा आवाज जो मुंहुं तो खोलींदा जी अदा केरु कहिड़े शहर खां सलीम विद नवाज़ कंहिंखां सलीम विद नवाज़ ॿियो छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजी चङो भलो ख़ैर लॻो पियो तव्हां ॿुधाइजो ख़ैरात जो सही आहे दुआ दुआ फर्स्ट क्लास ख़ैर लॻो पियो जावां ठीकु हुजो तबियतूं ॿाहिरि हुजनि हलो अदा हलो जी जी ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हा ख़ैर लॻो पियो अॼु फोन कॉल करी हुजे प्रोग्राम में शामिल थिया हुजो सभिनी खे सलाम ॾींदा हुजो लख कुर्बावा प्रोग्राम में शामिल थिया हुजो वॾी महिरबानी हुजे अवांजी लख थोरा अवां जिते बि हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे त हाणे वरी भला हलंदा हुजूं कलाम ॾांहुं आदे बि चयो हुजे त ॿुधाईंदा हुजो पोइ हिनजो माई भागी जो भला हा माई भागी जो बस पोइ माई भागी जो जेको हा सुबुह सुबुह साण वो करकाईंदो हुजे माई भागी सहरो भलो हुजे हिकिड़ो इहो हलाईंदा कहिड़ो हुजे भलो सहरो हुजे ॾिसंदी हुजे तूं ॿुधाईंदो त हुजे न थोरो ढके करे रखंदो हुजां त सभिनि जे लाइ हो हुजे ई सरप्राइज़ इहो हुजे जॾहिं सो इहो ॾिसंदा हुजो भलो हिकिड़ो सहरो हुजे हींअर बि शादियुनि मुरादियुनि जी मौसम लॻी पई हुजे मेड़ो बि हुजे भिटाई जो पोइ इहे सभु रंग आहिनि लाॾे में समायल हुजनि इहो ॾिसंदा ॾिसंदा हुजो माई भागी जो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो
हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं हवा जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं हिन वारे वक़्तु वरी इहे हुजनि जे ॾींहं में ॿ टे शादियूं हुजनि, रंग रूप इहे सभु हुजनि, सो इन जे करे बि वॾा खोड़ सारा जेके रंग हुजनि पोइ रागियुनि जा ॿियनि जा इहे बि अव्हां ॾिसी ॾिसी हाणे अहिड़ा त ख़ुशि थी विया जो वञी थिया। ख़ैर पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो जी बाबा, केरु कहिड़े शहर खां? साईं कहिड़े शहर खां? तव्हांजो पुराणो दोस्त, कंहिं साल में ॾाढियूं फोनियूं कंदा हुआसीं तव्हांखे, वरी अॼु यादि कयूं पिया। शहर फुलजी स्टेशन ज़िलो तालक दादू जो नालो ईंदो त उते वफ़ा यासीन आरई ज़रूरु अव्हांखे यादि कंदो। इहो वफ़ा यासीन इहो कहिड़े दौर में फोन करी हुजे जो वरी हाणे ॿीहर आयो हुजे? साईं बसि दुनिया जूं मसरूफ़ियतूं कमकार गुम कोन हुयासीं, तव्हांखे ॾिसंदा हुयासीं, तव्हां दिलि ते हो, अलाए दिलि में आयो, बरालारी ॻाल्हाईंदा आहे, वरी आया हूं न साईं। बसि पोइ ईअं थोरो विसारबो। बसि ईअं हुजे पोइ जेको चुल्ह ते सो दिलि ते। हा वो इहो सम्झूं आई साईं, सभु कुझु सम्झींदो। कहावतूं वॾड़नि वारियूं पहाक सियाणो माण्हू ई सियाणो। तव्हांजी जोड़ी बि ॾाढी मज़ेदार आहे, तुंहिंजी मुंहिंजी जोड़ी आहे ॾाढी मज़ेदार। केॾांहुं केॾांहुं हे जोड़ी अहिड़ी हुजे जो 24 कलाक बसि माण्हू हुजे हुन में त इहो हाणे अलाए छा थींदो हुजे। हा छा थींदो हुजे ओ ॾिसंदा हाणे थींदो हुजे त पुॼे जहिड़ो न कर मुंहिंजे भाउ सां, जहिड़ो न कर। चवंदी हुजे जहिड़ो न कंदी हुजे तो कह वरी असांजो जहिड़ो नज़र आयो हुजे, बाक़ी हे ॿिए हंध त जहिड़ा ॾिसण ई कोन ईंदा हुजनि। हा इहो कुर्ब जो जहिड़ो हुजे। पालियो, मोहबतूं वेरायो, प्यार मोहबत जो असांखे मैसेज ॾियो, ईअं न कयो। ॿियो ख़ैर हुजे? ॿियो ख़ैर आहे, बसि बसि शाइरी पिया था कयूं, समाजी कम तव्हांजा प्रोग्राम ॾिसूं पिया, दुनिया गोल आहे, मसरूफ़ आहियूं, तव्हांजो ॿुधंदा आहियूं मज़ाक, भलियूं बुरियूं सुठियूं खरियूं ॻाल्हियूं, ॾाढो भलो प्रोग्राम हले पियो, ॾाढो मज़ो कयो पिया हो अॼोके दौर में, नफ़्ता नफ़्ती जे दौर में। अहिड़े दौर में माण्हू खे हलणु उथणु वेहणु ॻाल्हाइणु इहा बि ॻाल्हि भली कई हुजे त अहिड़े दौर में बि माण्हू। साईं तव्हां दौर जी ॻाल्हि कई, उन ते मूंखे चइनि सिटरनि वारो हिकिड़ो कंहिं शाइर जो शेर यादि अची थो वञे न अव्हांजे लाइ। बसि त पोइ सुबुह सां ॾींदो हुजे तड़को ॿुधाईंदो हुजे। हा चए थो त साईं ॿुधायूं? हा हा ॿुधाईंदा हुजो। चए थो दौर कहिड़ो यारो अची वियो आहे, दौर कहिड़ो यारो अची वियो आहे, जीअण तां रूह खजी वियो आहे, भरवसो कजे भला कंहिंते, माण्हुनि जो सिज लही वियो आहे। अञा सिज उभरियो हुजे, तूं वरी सवेल ई लाहे छॾियो हुजे यार। बाबा तव्हां असांखे ॾुखोयो पिया था, वरी पुछो था साईं वफ़ा यासीन छा थी वियो आहे, उन लाइ चयो अथमि तव्हां मूंखे छा था कयो, कंडा कांह किलियूं रस्तनि ते पखेड़े, वरी पुछो था त पेरनि खे छा थी वियो आहे। हा हा वाह वाह, वॾी महिरबानी हुजे वफ़ा यासीन आरई, वॾी महिरबानी। लख कुर्बे, मुंहिंजा नंढड़ा बाबा खे ॿुधनि पिया था, माउ पीउ जे लाइ वॾड़ा थींदा त ॿुधनि, नंढड़ा आहिनि। हालार यासीन बि सलाम ॾिए पियो, वकास यासीन, मेहरान यासीन, ऐं मुंहिंजे भाउ ख़ालिद जागीराणी ऐं मुर्तज़ा मजबूर, इन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़ासि सलाम। ऐं बसि मुंहिंजी भेण जी बाबा जहिड़ो न कयो, इन जी पारत अथव, इन जो ख़्यालु कयो। कंहिं ज़माने में लॻे ख़बरूं पढ़ंदो हुजे, वठ सट लॻी पई हुजे। सो वॾी महिरबानी हुजे, ही हुजे वफ़ा यासीन आरई, भलोड़ साहिर हुजे ऐं भलो वठ सट असल जहिड़ी कुतर जी मशीन हुजे। पोइ हुन सां गॾो गॾु वरी कचहरी, पोइ इहो फोन कॉल थिए, फोन कॉल ते हिन जो वॾो वरसो इहो कम कारियूं, इहो हिक ॿिए सां ॻाल्हाइणु उथणु वेहणु, इन जे करे सो ॾाढो सुठो ऐं सुहिणी साहिरी ॿुधाई हुजेसि, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 आवाज़ कोन थो अचे। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला? हैदर भट्टी छा हाल हुजे? अदा ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, अॼु कलंदर जे मेले जो रश लॻो पियो हुजे, ख़ुदाबाद मां किराए वठण जी जा न हुजे, एॾी रश हुजे। वाह वाह, रस लॻी पई हुजे तमामु। पंजाब खां वॾियूं गाॾियूं आयूं हुजनि, बलूचिस्तान खां वॾियूं गाॾियूं, सभु हितां ख़ुदाबाद मां किराए पियूं कनि,
एॾी रश हुजे रोड क्रॉस करण लाइ माण्हू परेशान थी विया माना 5 ॼणनि जी अच वञ लॻी पई हुजे न। हा भई गॾु अचंदी रहे इन करे मां चवां ॿियार खे ॿुधायां कलंदर जे मेले ते अचो तव्हांखे सभिनी खे दावत आहे ॿुधाइण खे ॾिसण वारनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां दावत आहे। अदायो मेड़े ता को गानो का मुंडड़ी का सगी इहो त वठी ईंदो जी भेण जे लाइ। हा अधु जे लाइ मां बिल्कुलु रवो वठी अचिबो या इहो वठी बाक़ी या गाना वठी अचिबा। वॾी महिरबानी हुजे इहे गाना ऐं लाला पराई रंग में दावत ॼण बहितर भटके खां कोई सिखे वरी अॻियां जवाब ॼण बि तुंहिंजो कमाल हुजे। पर हाणे हिकिड़ो जो बींदो हुजे त उनखे मूं चयो हुजे का छलड़ो का मुंडड़ी को गानो का सगी सुखड़ी का वठी ईंदो हुजे हिन में पोकड़ मुॾो कयो हुजे। हलो सिक तुंहिंजी सुप्रीन कपे ई कोरे हा हा सिक तुंहिंजी सुप्रीन कपे ई कोरे सगा न चोरे ॾाढो मींहं जो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद अंसार खोसो कराची खां। हा अंसार खोसो ॻाल्हाईंदो हुजे गुलशन अदील कराची खां मिठा ख़ैर हुजे। ख़ैर हुजे तव्हां ॿुधाईंदा जो ठीकु हुजो चङा भला हुजो। असां त्याल लॻा पिया आहियूं मालिक साईं जा करम लॻा पिया हुजनि तव्हां आदि मुंहिंजी ख़ुशि लॻी पई आहे। हा उहा बि ठीकु हुजे। बिल्कुलु ठीकु हुजो अदा तव्हां ठीकु हुजो। हा दियो मंताज मलाई जो को सुठो गानो असांखे ॿुधाइजो दोस्त ॾिसनि पिया असांजा। हा ज़रूरु ॿियो त ख़ैर हुजे न ठीकु हुजो न वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हां सभिनीनि जूं। सो हैदर भट्टी पराए सर जी दावत ईअं हलाए जहिड़ो पाण अॻुमती हुजे पोइ वरी बि हुनखे सबस हुजे हुनजे जिगर खे सबस हुजे त वरी बि माना होको त ॾींदो हुजे। हा ॿियो छा हुजे तूं बि चवंदे तूं बि थकिजी न त हाणे कहिड़ो तूं वठी ईंदो हुजे मुंहिंजे लाइ बरो थी वियो हुजे। हलो हेलो सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े सर खां। सर मोहम्मद बख्श महमूद थो ॻाल्हायां पक्का चंग खां। चाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि। साईं दुआ शुक्र आहे अल्लाह जा करम तव्हां ख़ुशि आहियो अधी रात बि ख़ुशि आहे। बिल्कुलु ख़ैर लॻो पियो हुजे अदा ख़ुशि लॻा पिया हुजूं तव्हां ठीकु हुजो। साईं दुआ शुक्र आहे तव्हांजो माल जो वाड़ो असांखे ॾाढो वणियो हुन ॾींहुं ॾिठो ॾाढो भलो प्रोग्राम हुयो। कहिड़ो अॼो को गुज़िरियल हफ़्ते वारो गुज़िरियल हफ़्ते वारो साईं उन में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि ॾिठी हुजे जेका ज़ाद कयो वेठो हुजे ऐं वरी उहा वणी हुजे। हाणे मूंखे ॾाढो वणियो तव्हांजो माल जो वाड़ो ॾाढो भलो हुयो। वाह 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 पाण भला हुजो हिन जे करे प्रोग्राम खे महिराण टीवी खे ॾिसो। हा साईं ॿियो ख़ैर लॻो पियो आहे तव्हां ख़ुशि आहियो अधी रात बि ख़ुशि आहे। सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां जो ओड़ो पाड़ो सभु ठीकु हुजनि बचड़ा ठीकु हुजनि कुटुंब ठीकु हुजे सभु ख़ुशि हुजनि साईं सभु ख़ुशि हुजनि। सभिनी खे सिक भरियो सलाम चवंदो हुजे। साईं वालेकुम सलाम। तव्हांजो साईं टीवी प्रोग्राम ॾाढो भलो थींदो आहे असां ॿुधंदा आहियूं ख़ासि करे मुंहिंजा नंढड़ा जेके आहिनि कार्टून ॾाढो शौक़ सां ॿुधंदा आहिनि। कार्टून बि ॾिसंदा हुजनि महिराण टीवी जो। हा साईं ख़बरुनि खां पहिरियां जेके कार्टून हलंदा आहिनि न साईं आओ उहे मुंहिंजा नंढड़ा ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहिनि उहो जेको पाणी वारो कार्टून हलंदो आहे आओ सिंधु दरिया वारो ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहिनि साईं इहो। बसि पोइ इहे कार्टून महिराण टीवी जा रंग महिराण टीवी जा प्रोग्राम हर प्रोग्राम जेको हुजे अव्हांजे उत्साह लाइ अव्हांजे सुजाॻीअ लाइ अव्हांखे सुठी सलाह ॾियण लाइ नसर थींदा पंहिंजी माना रखे पंहिंजो मक़सद रखे पंहिंजो पैगाम रखे। वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे तोखे हे अचे उमिरि थी हुजे चूड़ा कंगण नक में छा हणंदी हुजी कोको नक में कोको न हुजे हा फुलड़ी चवंदो हुजी कोको हाणे कोको माण्हू भित में हणंदो हुजे नक में हणंदी हुजां अॻे चवंदी हुजी त रामण जो कोको त वठियो ईंदो हुजे न कोको न चयो हुजे फुलड़ी वठी ईंदो हुजे नक में पाईंदा हुजूं फुली वठी ईंदो हुजे नक वारो कोको सतपुड़ी फुली वठी ईंदो हुजे हा उनखे त मूंखे असुल ख़्वाब ॾिसी ॾिसी थकी हुजां इहा सतपुड़ी न मिली हुजे। हा सतपुड़ी छा इहा 10 ॿुड़ी असांखे अचे लॻी हुजे हाणे सतपुड़ी वरी उन वक़्त माना तोखे मां 10 ॿुड़ी लॻी हुजां पोइ हाणे 7 ॿुड़ीअ मां मञींदो न हुजे छो के माना मुंहिंजी जनानी मूंसां कुर्ब करे मूंसां मोहबत करे मूंसां प्रेम करे
इहो तूं मनी न या दुनिया खे ख़बर हुजे जेको तुंहिंजो प्रेम हुजे सुबुह तां दाल तां बि विढ़ंदी हुजे इहो त हाणे हाणे इहो त चवंदा न हुजनि खारे में ॿ थां हुजनि नेठि हिक ॿिए खे लॻनि खड़कनि हाणे असीं खारे में हुजूं ॿ थांव हुजूं असां असां माना ईअं सम्झ ज़िंदगी जा साथी हुजूं हा फिथा हुजूं गाॾी जा ॿ फिथा हा कॾहिं तूं छिकी कॾहिं मां छिकींदी हुजां ज़िंदगी जो वहिंवार हलंदो हुजे तूं त 24 कलाक मुख छिकींदी हुजे तोखे मां छो छिकींदी हुजां तूं कहिड़ो जनावर हुजे हा जनावर तोखे हुजे हाणे बाक़ी हाणे गिची में विझे छिक छिका हुजे हाणे छिकण जे चए हुजे ॻाल्हियूं कंदी हुजे हीअ ॻाल्हि हीअं थी त हीअं थींदी हुजे हे बाक़ी हाणे हैदर भट्टीअ रुगो होको ॾिनो हुजे अदा इहो गुलड़ो त वठियो हुजे इहो अदा इहो वठियो ईंदो हुजे हाणे हीअ वरी वॾी सिकड़ी हुजे हलो ईंदो हुजे हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां असां जमशेदपुर जी कराची शहर खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला खे रमन दुआ चङा भला तव्हां ॿुधायो कुझु वेठा आहियो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अव्हां ठीकु हुजो कराची जी सुबुह कीअं गुज़रंदी हुजे अव्हां ठीकु हुजो मौसम कीअं हुजे मौसम बहितरीन तमामु माशाअल्लाह हिते न सर्दी न गर्मी वाह वाह मौसम भली हुजे प्रोग्राम खे वेठा ॾिसंदा हुजो बचड़नि सां वेठा हुजो रंग कीअं लॻंदा हुजनि रंग बहितरीन लॻंदा हुजनि तव्हांजो प्रोग्राम असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं वाह वाह इहा अव्हां जूं मोहबतूं हुजनि कराची जे कहिड़े इलाइक़े में वेठा हुजो भला अॼु बि वरी थोरी ताज़ी थी वेंदी हुजे ॻाल्हि कराची जे असां सचल ॻोठ में वेठा आहियूं सचल ॻोठ में वेठा हुजो सचू सारो सच सचल ॻोठ में बि वाह जा माणक मोती वेठा हुजनि ॾहा शाइर लेखक सुघड़ फनकार अदाकार माना वणज वापार करण वारा वञी थिया हुजनि ख़ैर सचल में हे सभु हुजनि हा बिल्कुलु असांखे गानो ॿुधाइजो इहो सुठो ज़रूरु ज़रूरु तव्हांखे गानो भलो ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं अवांजूं सो सचल त वेठो पोइ सचल हुजे या सचल ॻोठ हुजे हा नालो बि भलो रखियो हुजनि ॻोठ जो सचल ॻोठ हा सचल हा सचल ॻोठ हुन में बि इल्मु अदब ॾाप अदाकार फनकार असुल छा हुजे अदाकार बि एॾा हिते हुजनि जो खणी हथनि सां वठंदी हुजे हा 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 अदाकार एॾा हुजनि सचल ॻोठ में चवंदा हुजनि मां सचल ॻोठ में एॾा अदाकार हुजनि हीअं कंदो अदाकार में हथु पवंदो ईअं कंदा हुजूं हा हा कहिड़ो वण मां ॿेर किरंदा हुजनि अदाकार हुजनि या ॿेर हुजनि हीअं करूं बसि हेठि किरंदा हुजनि हल माना एॾो वञी ॿुधाईंदा हुजनि बसि सचल ॻोठ में हुजे वॾी ॻाल्हि हुजे इहे हिदायत कार माना जेको ॻोठूं चढ़े उहो सचल जेतिरो कावड़ जो सचल ॻोठ छा कंदो हुजे वेंदो हुजे अदाकारी करण अदाकारी इहा अदाकारी थींदी कीअं हुजे बस जेका तूं कंदी हुजी मूं कहिड़ी कई हुजे 24 कलाक घर में अदाकारी राधुल न कई हुजे बाक़ी जेकॾहिं कंदी हुजे त वॾो रावण ॾुखो थींदो हुजे बस अञा अदाकारी न कई हुजे सच में हा पोइ हे ही एस कन वरी कहिड़ा ऐं हुजनि जे अदाकारी कई हुजे त पोइ यर रावण वॾो ॾुखो थींदो हुजे हल अदाकारी न हुजे माना सही सही जी सही ॿुधाए माना इहा हुजी जेका हुजी इहा हुजी सगी हुजां माना इन में का बि अदाकारी न कंदी हुजे अदाकारी न हुजे हे सम्झ माना हे ठहियल जुलड़ इहा सगी सगी हुजे इन में का बि मिलावट न हुजे निज पिज हुजे अदाकारी इहा हुजे त माना दाल ठाहींदी त ॿीहर न खाराईंदी हुजे लिसी दाल ठाहींदी हुजे त जेका न वणंदी हुजे रामले खे बसि मिड़े ॾींदी हुजे इहा अदाकारी हुजे पोइ न खाईंदो हुजे हलो बसि इहो दाल तां ॻाल्हि थी हुजे त अधो फोन वारो ई वियो हुजे हलियो चङो थियो हुजे हाणे आवाज़ अहिड़ो अचे जहिड़ो अहिड़ी लिसी तूल लॻल न हुजनि तूल हा मदरसन में तूल लॻल हुजनि हा। उन मां हे जेको तूतरी मां आवाज़ अचे त बि हकार हुजे न पोइ इहे लोड चवंदी हुजे इहो कमु लॻो पियो हुजे सम्झ में न अचे लोड इहो हुजे पोइ इहो वरी वेठो हुजे ज़ीसान पोइ हाणे ज़ीसान जे हथ में हुजे पोइ जिथे रखंदो हुजे बुझूं कढंदा हुजो त भला को आवाज़ त ईंदो हुजे पोइ तूं बि थोरो दाल खे ईअं सुठो ठाहींदी हुजे तूं बि ईअं कंदी अची वरी मां दाल सुठी ठाहींदी हुजे पोइ हिते चवंदी हुजे त लोट अहिड़ा हुजनि लोट पहिरें पंहिंजा लोट पंहिंजियूं इहे बुझियूं इहे सभु सोलियूं कंदो हुजे पोइ दाल खे बि ॾिसंदी हुजां
तूं दाल खे को मखो ॾींदी हुजे वञी को तयारु कंदी हुजे त एसि ताईं भला मां बि थोरो इहो सिस्टम अॻे ॾिसंदो हुजां हा तूं ॾिसंदो हुजे सिस्टम ॾिसंदो हुजेसि न छा सिस्टम कोई ईअं चवंदी हुजे न दुनिया सची सची हली उहो दाल खे रधींदा हुजूं वरी मां हलंदो हुजां हा सिस्टम खे मोह ॾेई उन खां पोइ हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे तव्हां केरु कहिड़े शहर खां मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां भली करे आयो हुजे तव्हां ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि सब खैर दुआ आहे तबियतूं बहार सब खैर आहे कीअं वक़्तु गुज़रिया था अल्लाह जी महिरबानी आहे वक़्तु सुठो थो गुज़रे मालिक साईं जा करम आहिनि मौसम कीअं हुजे माहौल कीअं हुजे रंग कीअं लॻंदा हुजनि महिराण ज़िंदगी कीअं गुज़रंदी हुजे हा ज़िंदगी अल्लाह जी महिरबानी आहे सुठी थी गुज़रे ऐं तव्हांजा महिराण जा रंग बि भला आहिनि पर अॼु जेको आहे सो वरी हेॾा नौशरो फिरोज़ आया उतां बि तव्हां सां ॻाल्हाया सोरनि में वियल आहियां साहुरा वरी नौसारो फिरोज़ में हुजनि हा वरी हितां खां वरी कलंदर शाहबाद जो मेलो आहे वरी होॾा मेले ते वेंदुसि तव्हांखे बि दावत अचो त मेलो गॾिजी बि घुमूं यार वॾो को घोमाकड़ हुजी माना हीअं वरी नौसारो वरी मेड़ो माना तोखे ॾिस घरां केॾी जा त मूंखे यार घर में नियर लॻा पिया हुजनि छा किथे में ॾोकड़ न हुजनि सॼो वरी राधुल जो हुजनि नीर हया हुजनि हिनखे मो अदा छा आहे त ज़िंदगी मखसूस आहे भाउ मुंहिंजा घर खे बि टाइम ॾियणो आहे ऐं घुमणो फिरणो बि आहे इंजॉय करिणो आहे 4 ॾींहं ज़िंदगी आहे मुंहिंजा भाउ रमण हा ईअं त हुजे ज़िंदगीअ खे गुज़ारे त वरी सुहिणे नमूने पर यार असांजो हाल इहो हुजे जो राधुल छॾींदी न हुजे घर खां ॿाहिरि नियर हाणे अहिड़ो किथे में ॾोकड़ हुजनि अदा ॻाल्हि ॿुध न हा अदा। राधुल ते इल्ज़ाम न ॾे अधी राधा अहिड़ी कोन हुजे हाणे जे निकिरण जी कंदो हुजे चवंदी हुजे त पोइ इहो सव जे पुठियां 20 माना मां बि गॾु हलंदी हुजां ख़र्चु वधंदो माण्हू पंहिंजी जनानी सां तो हुजे न अदा हा दी तूं हिन सां गॾु केतिरा प्रोग्राम कया आहिनि घुमी आई कॾहिं मेहन जा वाड़ा कॾहिं दरिया बादशाह कॾहिं ॿेड़ियुनि ते इहो सभु तूं त गॾु हूंदी हिन सां पोइ इहो एतिरो घुमाए हाणे काॾे मेड़े ते वेंदो हुजां मलाखड़ो ॾिसां उते बि चवंदी हुजे त मां तोसां गॾु हुजां पोइ ठहंदो हुजे हाणे इहो हा न ॾिस न अकेलो माण्हू वरी तूं परेशान थी न यार परेशान कर हाणे मलाखड़े में बि जनानीअ सां गॾु वेठो हुजां हिन जो कमु ॾिसंदो हुजे वरी यार अरे बाबा अॼुकल्ह जो दौर आहे अॼुकल्ह उहा ॻाल्हि आहे कोन अॼु माण्हू पंहिंजी ज़नानी सां गॾु हुजे कंहिं वटि टाइम आहे ॾिसण जो हर को पंहिंजे में ज़िंदगी में मसरूफ़ आहे माना तूं चवंदो हुजी त रामण ते इहा चती लॻल ज़रूरु हुजे न पोइ सही त चवंदो हुजे भाउ हुजे न मुंहिंजो इहो अदा तूं अॼु हा दी, हा भाॼे जे अॻियां वेठो हुजी सावरनि में वेठो हुजी न करे नेकी कंदो हुजे अॼु न न इहा बि ॻाल्हि कोन हुजे हा अदा कुझु सम्झो हुजे अकेलो वञी ठहंदो हुजे हा अदा अॼु हा, माना कोन ठहंदो हुजे न ओ अदा अॼु माना जी, जी। सावरे वेठो हुजी त माना अॼु ॻाल्हियूं वरी ओड़ियूं कंदो हुजी जीअं भाॼाईअ खे इहो सॼो रंग वणंदो हुजे हा हा भाॼे बि प्रोग्राम ॾिसे पई तुंहिंजो माना सभई ॾिसनि पिया ॿुधनि पिया चवनि पिया यार वॾी ॻाल्हि आहे ऐं ॾाढो मज़ो पियो अचे इंजॉय पिया कनि सभई मुंहिंजा सहुरा जेके आहिनि ससु ऐं ॿिया साला उन्हनि जा ॿार ॾाढो मज़े सां ॾिसनि पिया ससु जो भला प्यारो हुजी या मुंहुं वांगी हुजी भला ओदा ससु जो त प्यारो आहे मूंखे मखण बखण खारायो त लस्सियूं धौरा इहो ई त ससु जो प्यारो प्यारो हुजे न हा यार पोइ प्यारो हुजे पोइ प्यारो हुजे न त ईअं हुजे पोइ ॾिसे त अदा हे बि मूंखे प्यारो हुजे पर मञी थो न हुजे हो वॾो कूड़ो हुजे ही मञे कोन थो बसि इहा ॻाल्हि आहे सो अदा सभिनी खे सलाम ॾींदो हुजे नौसरे वारनि खे पंहिंजनि सावरनि खे वेड़े खे कुटुंब खे बचड़नि खे भाॼाईअ खे बचड़नि खे भेनरुनि खे सभिनी खे सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम ऐं ख़ासि करे अवां पंहिंजी ससु खे बि सलाम चवंदा हुजो असांजे तरफ़ां राधुल ससु खे छो वालेकुम सलाम वालेकुम सलाम अदो ससु जो वॾो प्यारो हुजे चरी ससु खे केरु प्यारो न हुजे ससु खे केरु बि प्यारो न हुजे न हुजे उहो तो ककड़ी ख़बर हुजे मूंखे त ख़बर हुजे पर अधो चवंदो हुजे मां ससु जो वॾो हुजे प्यारो चे मखण माखियूं खाराईंदी हुजे ख़्यालु रखंदी हुजे ख़र्ची ॾींदी हुजे हा तोखे ॾिनी हुजे मां हाणे पोइ कहिड़ी हाणे तुंहिंजे साम्हूं कहिड़ी ॻाल्हि करूं न ॿुधाईंदो हुजे
बस असांखे त चयो हुजे त तोखे यादि ॾिनी हुजे त वॾो एहसान करो हुजे तूं छा छा ॾिनी हुजे? सम्झी मूं चयो ॾिनी हुजे या देगड़ी मथे में हई हुजे ॾिनी हुजे हाणे मना मां देगड़ी हुजां माना उन खे ईअं न दिलि न मां तोखे देगड़ी नज़र ईंदी मूं हुजां ईअं इहो ॻाल्हि- तूं इहो लफ चकर तूं कढंदो हुजी हा उन चिड़ न में इहो छा चयो हुजी हाणे इहो तकड़ में इहो लफ चकर कढो हुजे ईअं जॾहिं ॻाल्हि तिखी थी वेंदी हुजे पोइ उन में लफ़ माफ़ी वठंदो हुजी माफ़ी ससु खां वठंदो कन पकड़ींदो हुजे ससु खां वठंदो चयो वरी कंहिंखे हुजी वरी सस कन पकड़ींदो हुजे गुस्सो थो हुजे पहिरियां फोन कॉल वठंदो हुजां हलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे दा केरु कहिड़े शहर खां था मां मदीने पाक खां थो ॻाल्हायां हाजी शम्स मीरजत। हाजी साहब ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सही ख़ैर 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 अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी हुजे अवां ठीकु हुजो सभु ठीकु हुजनि संगत ठीकु हुजे असांजो अर्ज़ु आहे थोरो जी जी जेका फरमाइश हलंदी न आहे असांजे भट्टी साहिबु हलाईंदो आहे अलाए कहिड़ी उहो सो जवाल मोबाइल खणंदी न वञे 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 खणंदी न कहिड़ो अलाए छा तव्हां इहा तव्हां महिरबानी कजो पोइ कलाम त भलो ॾेखारींदा हुजूं असांखे वही दलियो कलाम ॿुधायो ऐं इहा असांखे असां तव्हां गर्ज़ु कयो आहे न इहो पूरो कजो हुनखे चइजो भट्टी साहिब खे ज़रूरु ज़रूरु चवंदो हुजे हाज़िर हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजो सभिनी खे वॾी सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे सो अवां जिते बि हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो तव्हां इहा ॻाल्हि त ज़रूरु कई हुजे त इहे रंग ऐं अहिड़ो रूप इहो सॼो ॾेखारींदा हुजो सो अहिड़ा इहो भलो हिकिड़ो कलाम हुजे सो सॼण सिंध अहिड़ो अहिड़ो भलो कलाम हुजे अहिड़ो लफ चकड़ा हुजनि हा लफ चकड़ा माण्हू प्यारा अलाए काॾे विया माण्हू प्यारा माण्हू प्यारा अलाए काॾे विया अलाए काॾे विया अच्छा जीअ जियारा अलाए काॾे विया वाह वाह सुहा शाइर बि भलो हुजे माण्हू बि प्यारा प्यारा जेको हुजनि उहे त वाकई अलाए केॾां विया हुजनि हा। हाणे रुॻो इहो देगड़ियूं देगड़ा चमचा इहे खड़कंदा हुजनि हा, हा, तो बसि। तव्हां इहो कलाम ॾिसंदा हुजो माण्हू प्यारा अलाए केॾे विया हुजनि हा। हुन खां पोइ वरी ख़बरूं बि हुजनि हाउ, हाउ। उहे बि लाज़मी ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो राम राधा जूं ख़बरूं ॾिसंदा हुजो हा सो ज़रूरु ज़रूरु हे ॾिसंदा जो तोखे हिन ॻाल्हि त अलाए छो अची लॻी हुजे ओ रमण तूं न वञ लाड़ पखो मां जलींदी साएं पखो मां जलींदी साएं ओ सुणे सेज विहारींदी साएं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ईंदे राधा जे तरफ़ां बि भलीकार हुजे ख़ुशि रहंदा हुजो हमेशा सलामत हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दरगाह सखी जाम लातार का हाफिज परवेज अली तीवणो। हाफ़िज़ छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार अल्हम्दुलिल्लाह रावणा जूं दुआऊं ऐं अदी राधा बि ख़ुशि आहे। राधुला ठीकु हुजे मां बि तव्हां ठीकु कीअं हुजो अदा ठीक ठाक लॻा पिया हुजो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण जी दुआऊं असां दुआ कंदा पाक अवांजी जोड़ीअ खे जेके बि सोनू चैनल मेहरान टीवी ॾिसी रहिया सभिनि खे ख़ुशि आबाद रखे हमेशह मुस्कुराईंदा रहनि। वॾी महिरबानी हुजे लख थोरा ॼणा मां शामिल थींदा हुजो दुआ ॾींदा हुजो प्रोग्राम खे ॿुधंदा हुजो दिलि सां ॿुधंदा हुजो ऐं पसंदि कंदा हुजो उन खां पोइ वरी हर छंछरु आचरा असां सां फोन कॉल ते कचहरियूं कंदा हुजो अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि बिल्कुलु तव्हांजे प्रोग्राम जो सीअर हूंदो आहे त ॿुधी करे ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे ऐं महिरान जा सुहिणा रंग ॿुधी करे यकीन ॼाणियो ईअं लॻंदो आहे त सिंध अॼु ख़ुशियुनि सां छोलियूं पई। वाह 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 वादीअ महिरान टीवी ऐं सिंध जा रंग इहे महिरान सां जुड़ियल हुजनि ऐं सिंध जो आवाज़ु जेको हुजे उहा महिरान टीवी हुजे इन्हनि जे करे अवां बि शामिल थींदा हुजो सखीअ जी नगरी कीअं हुजे अवां कीअं हुजो अदो ठीकु हुजे जी जी अदो अलहमदिल्ला तव्हांखे सलाम चए वियो ऐं सखी जाम दाता जी मौसम जेका आहे तमामु बहितरीनु लॻी पई आहे ऐं हाणे त सी बि सभु नॉर्मल थी आहे मौसम तमामु बहितरीनु आहे माना बहार जो ओसेड़ो हुजे हाणे बिल्कुलु हाणे इंतज़ारु आहे मौसम बहार जो। वाह 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 सो बहार जे गुलनि जी अवां बि टिड़ंदा हुजो
महकंदा हुजो सिक भरिया सलाम सभिनी खे ॾींदा हुजो अवां बि ऐं जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो वॾी महिरबानी सलामत हूंदो वॾी महिरबानी लख थोरा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो हे हाफ़िज़ परवेज़ तीवणो हुजे हे नज़र खां न ॾिसंदो हुजे दिलि सां ॿुधंदो हुजे प्रोग्राम खे प्रोग्राम में ऐं शामिल वरी थींदो वॾी ॻाल्हि इहा हुजे जिन खे नूर बि हुजे हा पोइ बि उन्हनि माण्हुनि खे सम्झ बि न हुजे सोच बि न हुजे माण्हूअ जी परख बि न हुजे ऐं हो ॾिस जंहिंखे नूर न हुजे पर मन कननि सां ॿुधे पर हुनखे उहो अहसासु ईंदो हुजे के ही जेके हुजनि असांजा पंहिंजा सिंध जा रहाकू हुजनि पंहिंजा माण्हू हुजनि ऐं उहे जेके हुजनि असांखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा हुजनि असांखे मन कहिड़ी नसीहत कंदा हुजनि उहो हर ॻाल्हि खे सम्झी सघंदो हुजे ऐं नूर वारनि खे सम्झ न ईंदी उन्हनि खे ख़बर ई न हुजे त इन जे करे सवल सजण सिंधीअ जो कलाम हलायो हुजे माण्हू प्यारा अलाए उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्ब ॾींदा जेके सॾे कुर्ब ॾींदा जेके सॾे फोन कंदा जेके सॾे हेलो हेलो जी अबा केरु कहिड़े शहर खां हेलो अबा मोरे खां नालो खणंदा हुजो आसिफ चांडियो अदा आसिफ चांडियो मोरे खां छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो तबियतूं बहार हुजनि अदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं तबियत हा तबियत खैर लॻो पियो हुजे तव्हां ॾे खैर हुजे तव्हां ठीकु ठाक हुजो बस शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढो तव्हांजो प्रोग्राम वणंदो आहे वरी हींअर बि दुकान ते वेठो आहियां तव्हांजो प्रोग्राम हलाए इहो मोरे शहर में वेठो हुजी किथे ॻोठ में वेठो हुजी वाहण बस्तीअ में वेठो हुजी मोरो शहर में वेठो आहियां मोरो शहर में ई ओ मोरो शहर में वेठो आहियां वाह वाह मोरो शहर त मोरो हुजे पोइ मोरे में असांजा बि इलाही वेठा हुजनि अदा अलाए कहिड़ा मां दादू चौक ते वेठो आहियां दादू चौक बस इहो सभु मोरे जा सभु माण्हू जेके हुजनि ज़हीर हुजे पीरज़ादो उन खां पोइ ढोलू हुजे राजकुरो रोलू ढोलू ज़हीर सभु वेठा हुजनि इन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे सलाम ॾींदो हुजी हा ये ढोल वारा ये वेठा आहिनि सभु अबा ये भलोड़ माण्हू हुजनि मोरे जा सभु पोइ मोरो शाही बाज़ार हुजे गचेरो रोड हुजे बांधी रोड हुजे दादू चौक हुजे वरी जेको हुजे समोसा बि उते वीआईपी मिलंदा हुजनि बांधी रोड आहे न बांधी रोड जेल रोड हिते मिलंदा हुजनि हा हिते ई मुंहिंजो दुकान उते ई आहे वाह 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 समोसा वरी उन में छोला हुजनि वरी चटणी हुजे मोरे जी मौसम कीअं हुजे हा पुट जी जी असांजी हिकिड़ी फरमाइश आहे कोणे कलंदर जी आओ जरूर हा कलंदर जो मेलो आहे वेठे मां चयो असांजे कलंदर जी का धमाल ॿुधायो जरूर जरूर ॿुधाईंदो हुजे वॾी महिरबानी हुजे सॼे मोरे खे सलाम ॾींदो हुजे अदा वॾी महिरबानी हुजे हिते हिकिड़ी प्लेट समोसनि जी बि मोकिलींदो हुजे त महिरबानी थींदी हुजे हाली प्लेट पई हुजे एस ताईं काठियुनि खे चकण हुजे अञा मूं त ॻाल्हि कई हुजे वात वरी तूं चटींदो हुजे माण्हू प्यारा अलाए काॾे विया मोरो यादि ॼारे छॾियो हुजे अधे फोन करे मोरो अहिड़ो त मूंखे यादि ॼारे छॾियो हुजे मोरे में वरी तुंहिंजा बि मिट माइट वेठा हुजनि हेलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां बा कानपुर मार खां कानपुर खां अदा नालो पंहिंजो नालो हुमेरा नाल अदी हुमेरा कीअं हुजो ठीकु हुजो हा ठीकु हुजो हा कानपुर खां फोन कीती है क्या हा कानपुर मार खां फोन कई आहे ए तव्हां तुंहिंजो राधा जो झगड़ो रगो हलंदो आहे काॾां झगड़ो करदा आहियूं असां त ईअं कुर्ब में बेटा जनानी झेड़ो करदी आहे मासां न झेड़ो थो थिए न झेड़ो न कंदा कयो न वरी असां में बि झेड़ो पइजी वेंदो आहे लाल मुड़तनि में झेड़ो किथे हुजे इहो कुर्ब लॻो पियो हुजे असांजो सफ़ा ईअं लॻे जहिड़ो अमीरा भी हुजे झेड़ो पवंदो आहे असां झेड़े खे ॾिसी करे असां में बि झेड़ो पवंदो आहे केॾी केॾी प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कयो
अदी तव्हां बदे तव्हां जहिड़ो कंदियूं हुजो। साइला गुल जे आवाज़ में हिकिड़ो गानो त ॿुधाईंदा? हा ज़रूर ज़रूर अदी को लाडो को गीत कोई सहरो कोई तो जी ना जादूगर जानीड़ा। अदी पोइ तव्हांखे बि कुझु को लाॾो को सहरो ईंदो सहरो सहरो सेरो हा हाँ वो ॿुधाईंदा हुजो भला। असां ॿुधायूं? हाओ तव्हां ॿुधाईंदा हुजो न। त मां ॿुधायां, मां तोखे रामू जा ॿुधायां। तव्हां ॿुधाईंदा हुजो वरी असां बि ॿुधाईंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। सो हाणे ज़रूर अदी जो आवाज़ वॾो गरो हुजे। हा हा गरो हुजे। हाणे ख़बर ई न पवंदी हुजे त रामलो हुजे या राधलो हुजे, दौर आवाज़ पेड़ा थी विया जिनी हाणे जो खाधा अॼुकल्ह जा हेॾा लागी न न ॻाल्हाए ॻाल्हाए हा जनानियूं बि ॻाल्हाए ॻाल्हाए काकड़ो अठे कारे ते नाए कारे ते ॻाल्हियूं करे ॿारनि खे सटे कुटे ओ छोरा ओ छोरा ओ छोरा माना ॻाल्हाए जहिड़ो पाण जनानी हुजे तो असल 10-12 ॿार हुजनि दर्जन न पोइ छा हुजनि ओ छोरा मार पोइ मार पोइ ओ छोरा छल का टंग तू त होई है लफचन वायो ओ मुंहिंजो अजी कोरो ख्याल सां त ही ॿार साम्हूं बीठो तव्हां जनानू बि न हाँ ये हुजे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां बा? नवाब शाह शहर खां अरबा भट्टी बाबा। अदार बाबा खुश चाक चङो भलो तबियतूं बहार भली करे आयो जी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा एहसान। रामन फकीर मस्त मस्त वञी को तुंहिंजो नंबर लॻो आहे बाबा। अब नंबर त इहो टीवीअ ते लिखियो पियो हुजे मिलाए घणी हणंदो हुजे न लगी वेंदो हुजे। बाबा असांजी सिंध जी मेहरान जेका आहे न आओ उहा मेहरान छायल आहे पूरी दुनिया में। बस फकीरनि खे दुआ दुनिया कंदो जा माण्हू अहिड़ा कालूं कनि था इन करे नंबर बिज़ी रहंदो आहे बाबा। बस दुआ कंदो करो बाबा फ़क़ीरनि सां बस पोइ फ़क़ीरनि खे सभु ॾिसंदा हुजनि सभु जो उथी सीड़ जी फोन कॉल करनि माना असुल वाह लॻी पई हुजे पंहिंजा ईअं कड़का लॻा पिया हुजनि। हा बिल्कुलु रामन फकीर तुंहिंजी तबियत ठीकु आहे, फ़कीराणी जी तबियत ठीकु आहे यार बिल्कुलु बस खैर लॻो पियो हुजे अदा तव्हां सभु ठीकु हुजो बचड़नि समेत। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा एहसान। हिकिड़ो अर्ज़ु खणी आया आहियूं बाबा। हुकुम हुकुम कंदो हुजी। मोहतरम मुमताज़ लाशारी जो को सुठो गीत ॿुधायो बाबा। बस हींअर 2-3 दोस्तनि ॾाढो सऊदी खां वठी मोरे खां वठी सभिनी फरमाइश कई हुजे इहा पूरी नवाब शाह खां पहुची वई हुजे फरमाइश। हा हाणे नवाब शाह खां बि थी वई हुजे सो बस पोइ हिन कलाम खां मथां तुंहिंजो कलाम तव्हांजी फरमाइश अल्लाह ज़रूर ताला हलंदी तव्हांखे हुजे। ख़ुशि रखे आबाद हुजो। मोहबतूं हुजनि बादशाह साहिब खे सलाम वरी महिरबानी हुजे। सो ॻाल्हि वरी बि छॾाइजे हेॾां फिरी गिरी अधीअ खां ॻाल्हि आई हुजे ॻाल्हि हुजे मोरे जी। मोरे जी सो मोरे जा माण्हू पर मोरे जो फन मोरे जी स्टेन वाह वाह मोरे जा अदाकार मोरे जा रागी वाह। मोरे जा ॾाहा मोरे जा सुगड़ भरियो पियो हुजे मल्ह पहलवान अदाकार लेखक ढोलक माना साज़ सूज़ असल वॾो कमु हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु किथां अदा कहिड़े शहर खां? पुराणो लेफरल तुंहिंजो शेख मोहम्मद पौड़ ॻोठ दशकण पौड़ खां शिकार शेख मोहम्मद पौड़ भगत खां ॻोठ दशकण पौड़ जेकबाबाद खाऊं छा? हा जेकमाबाद ज़िलो जेकमाबाद। वहां साबाद असुल हिते गंढींदो हुजे त दुनिया खे ख़बर पवंदी हुजे त अॼु किथां खां फोन कई हुजे पहुची वियो हुजे जेकमाबाद खां। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे? ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे ख़ुशि आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे? तव्हांखे सभु ख़ैर हुजे त तव्हां ठीकु हुजो। तुंहिंजी अदी बसि तुंहिंजी दुआ खपे तुंहिंजी दुआ सां ईअं सम्झ हर शइ आहे बसि तुंहिंजी ईअं निगाह दुआ हुजे हर शइ आहे बसि। वाह वाह मालिक गंज ॾींदो हुजे अञा ख़ुशि रहंदा हुजो। एॾो गंज आहे जो तोखे छा ॿुधायां बसि वॾी अलाह साईं जी महिरबानी आहे तव्हांजी दुआ। बसि इहो जेतिरो गंज हुजे शुक्र कंदो हुजे बसि। शुक्र आहे बसि अलाह जी महिरबानी आहे। तूं ॿुधाए ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे?
असांजो हिकु खां घर जो हाल पेश पिरिया नालावा सभिनी जे साम्हूं हाय 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 इहो ॾिसी घर खुला पिया हुजनि फोन कयो त तुंहिंजा इहा घर ॾिसी असां जी अबा इहा छबड़ी जेका ॾेखारे पियो अती चोको तोखे ॾे भई अती खे अर्ज़ु करदी आहे छबड़ी असांखे ॾियनि असां का शइ कोन्हे कपिड़े ते मानी रखे खाऊं था अबा चवंदो हुजे त हेॾो गंज हुजे वरी न छबड़ीअ में बख हुजे यार वॼाए छॾियो तुंहिंजी सुखड़ी तुंहिंजी पोइ ईअं चवंदो अदा हिते पिक हणी छॾींदो नज़र लॻंदी हुजे अगरि नज़र जा सटा पिया हुजूं बसि इहा सही ॻाल्हि आहे तुंहिंजी वॾो तुंहिंजो प्रोग्राम असांखे वणे थो हाजी अब्दुल गफ़ार सोंदड़ो बि मां सां गॾु वेठो आहे वाह वाह इहो बि असलाम चवे थो हाजी अब्दुल गफ़ार सोंदड़ो वालेकुम सलाम असांजा बि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वालेकुम सलाम ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे ॿियो सभु ख़ैर आहे तबियत सही हुजे प्रोग्राम अल्लाह जी महिरबानी आहे तुंहिंजी दुआ ख़ैर लॻो पियो आहे असांखे कलाम ॿुधा सरमन सिंधी जो अड़े चंड पहिरीं तो त ॾिठो न आहे हल बसि रामण खे ॾिसी छॾींदो हुजे त ख़ैर आहे बसि तोखे ॾिठो त बि सम्झ हर शइ थी वई ॿियो सभिनी खे सलाम अदा सभिनी खे सलाम वॾी महिरबानी कुर्ब हुजनि सभिनीनि जा जंहिं बि असांखे अॼु फोन कॉल कई हुजे कराचीअ मां कई हुजे जैकमाबाद मां कई हुजे किथां खां आई हुजे हा खड़ खां आई हुजे बॉर्डर खां आई हुजे सऊदीअ खां फोन आई हुजे जितां बि असांखे फोनूं आयूं मोरे खां नवाब शाह खां उन्हनि सभिनी जा कुर्ब हुजनि हा जितां फोन कई हुजे सो ॻाल्हि जो नंढड़ो चुटको रहंदो हुजे त मोरे जी ॻाल्हि कई हुजे सो सफ़ा मोरे खे असुल हाणे वात में विझी वेहंदो हुजे ॻाल्हि करे न ड्रापंदो हुजे ॻाल्हि करे न ड्रापंदो हुजे अॼु जो हितां खां जो हिन करे अचां न वरी मोरो ईंदो हुजां त सम्झ माना हुतां खां ईंदो हुजे हितां मोरो इते पुॼंदो इहो मोरो हुजे जेको फ़क़ीर खे हिन दुनिया सां ॻंढे छॾो हुजे सो चवंदा हुजनि अदा जिथां जा हुजो जंहिं वाहण वस्तीअ ॻोठ जा हुजो असां सिंध जा माण्हू उहे हुजऊं जो ख़ाली पधर ते बि 5 ॾींहं विहूं त बि असांखे उहो ईअं लॻे त सदियूं असां हिते रहिया इहो असांजो पंहिंजो देश पंहिंजो ॻोठ पंहिंजी धरती पंहिंजी पोइ मां साईं सिद्दीक़ परियार खे यादि कंदो हुजां स्टेज जो जेको असांजो उस्ताद पोइ जलाल चांडियो खे यादि करां गुलशेर तीवणे खे यादि करां पोइ ॾिसंदा जो फोटोग्राफर पोइ साईं राशिद मोराई ओ दिल जे वीरान ऋण ते ककर बावरा आवाज़ मजे जो ना हुजे हे थोड़ी हुजे आवाज़ माण्हू अहिड़ो कढंदो हुजे जो रूह खे राहत ईंदी हुजे पंहिंजे दिल सां जेको कुझु हुजे आवाज़ अहिड़ो हुजे ईअं हुजे दिल जे वीरान ऋण ते ककर बावरा थोरड़ो ई वसीहात छाते असुल ईअं चवंदी हुजे त मूंखे ॻाइणो हुजे न पोइ असुल चवंदी हुजे त मूंखे ॻाइणो हुजे तूं चुप न पोइ तूं असुल ईअं मूंखे चवंदी रामला न तूं चवंदी रामला तूं न ॻाईंदो बसि मां ॻाईंदी अञा ॻाइण जी शुरूआत करां कहिड़ो राग कढो हुजे अहिड़ो त भलो हुजे इहो मां इहो ॿुधां त मूंखे रोवण अचे ॾुख हुजे हिन में तूं अहिड़ो कढियो हुजे जहिड़ी लट लॻी हुजे ओ दिल जे वीरान ऋण ते फोन कॉल अची वई हुजे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हो ज्यादा केर कड़े सर का आजाद मरी चक नंबर 50 का वड़े आजाद वाहेड़े दौर में तू आजाद घुमंदो वतंदो हुजी असां आजाद घुमंदा था तू कमंद वधंदा हुजूं आजाद भलो हुजी आजाद भलो हुजी असां का पुछ त कोड़कीअ में लगा पिया हुजूं आजाद भलो हुजी कोड़कीअ में कहिड़ो कुओ हुजे तव्हां त रोज़ विढ़ंदा हुजो कॾहिं छॾी अधी राधा तव्हांखे हणंदो हुजे छा ते झेड़ो हुजे ओ अदा हणंदो न हुजे हणंदी हुजे आजाद हणंदी अदा ॿियो सभु ख़ैर हुजे न पाणी अचंदो हुजे असां ॻाह भराईंदा हुजूं अॼु ॿियो ख़ैर हुजे चांहि कीअं ठाही हुजे जी
चाहे जी होटल बोटल हलाई बंदि करे छॾो हुजे। हा पाणी अचंदो हुजे गाह भराईंदा हुजूं। छा कंदो हुजी? पाणी शाख में आईंदो हुजे गाह भराईंदा हुजूं लूसण। अॼु वरी ॿनी ॿारे ते हुजी। हा छो होटल ते न वियो हुजी जा? होटल ते अॼु पगार ते हमरा ॾियारे छॾियो आहे। माना होटल मां वरी हथु कढियो हुजे। हलो तूं बि हिकिड़ो कमु न कंदो हुजे रामण वांगर। वॾी महिरबानी। न भाग हुजे त वॾो पेरनि में। असांजे सिंध जा माण्हू 4 ॾींहं को कारोबार कनि 5 ॾींहं वरी ट्राल कुल्हे ते छो? हा मज़ो न हुजे। न मज़ो हिकिड़ो त मज़ो न हुजे। मां सॼो ॾींहुं चढ़ियो दखल ते वेठो हुजां ही सॼो ॾींहुं घुमंदा फिरंदा वेंदा मूं कहिड़ो ॾोह कयो हुजे। मां अहिड़ो कम ई न कंदो। मूं को ठीको खयो हुजे। ठीको खयो हुजे छा? तॾहिं त न सुधरंदा हुजो। सो बिज़नेस करणु कारोबार करणु माना असांजे हॾनि में ई न हुजे। हा तोखे त वरी गुज़रिया हुजे। असां त हिकिड़ी चाह त बैठो ई बैठो हुजे। असां त जिथे छॾियो उते बसि हुन हाणे त वरी में ईंदो बि न हुजे। तूं चुप भली हुजे। डांद वगर हाणे लॻो हे गोल फ्री। तूं चुप भली हुजे। जो मां चुप भली हुजे हसी हसी ॻाल्हि कर। कलाम राधुल चवई सच पे भली लग गई मच। सो अधे वरी मोरे वारे फरमाइश कई जे धमाल सो मोरे जी नरड़ी चुटकड़ी करे पोइ वरी ईअं करे सो मोरे जा अहिड़ा भला रागी साईं राशिद मोराई जा छा कलाम छा त फसुल छा त महिमान नवाज़ियूं छा त वरी मोरे जी हा रेशम गली पोइ बांधी रोड पोइ इहो ॾिसो त दर्श रोड पोइ इहे पासा पोइ कांधड़ा गली पोइ त अदाकार ॾिसो त उते हींअर मोरे जा अदाकार अहिड़े दौर में जॾहिं स्टेन ख़तम थी वई हुजे त बि सॼी सिंध जा जेके अदाकार ऐं रागी हुजनि उते मोरे में खट खणी वेही रहंदा हुजनि। सभिनी खे मेड़े वेठा हुजनि। उते माना दाल रोटी कंदा हुजनि मानी गुज़र बसर ते वरी जेको हुजे हलनि ई कमु। सो उते इहो मोरो उहो हुजे उन्हनि उस्तादनि अहिड़ी त पोख पोखे छॾी हुजे जो इहो फन हलंदो हुजे पोइ अहिड़ा त कमाल जा रागी पोइ इहा ॾिसो त इहा कहिड़ी रागी इहा कहिड़ी सिंगर हुजे जेका तूं असांजी निगत नाज़। हा उहा कीअं ॻाईंदी हुजे उन वरी स्टाइल पंहिंजो पंहिंजो स्टाइल कीअं हुजे न न थोरो न बाबा न विढ़ंदी हुजे मूंसां चरियो हुजी न न विढ़ंदी मां चवंदो विढ़ंदी हुजे मूंसां न थोरो ईअं छॾ हुजाइती हुजे वॾी पोइ छा सम्झंदो हुजे थोरो हीअं स्टाइल गाईंदी हुजे कीअं छा हुजे लख लगा त बि लाईंदम इन सुणे के मञाईंदम ॾाढा पीड़ा कराए या त काशे पढ़ाए पंहिंजे हथनि सां खाराईंदम इन सुणे खे मञाईंदम। सो इहो कहिड़ी ॻाल्हि करे पोइ अदाकार में ॾिसो त अरबाब छॼड़ो हुजे जेको हाणे त ईअं हुजे त हुननि पंहिंजे स्टेज ते एतिरो सारो कमु कयो हुजे पर हाणे अधरंगे जे बीमारी खां पोइ बिस्तरे ते पजी विया हुजनि त माना हाणे दुनिया खे कीअं ॾिसजे कीअं पसजे त आर्ट जा माण्हू फन जा माण्हू ॾाहा सुघड़ अहिड़ा माणिक मोती हर शहर वाहण वस्तीअ में त पिया हुजनि पर उन्हनि जी जेका तीमादारी हुजे उन्हनि जो मान हुजे उन्हनि जो अघु हुजे या उन्हनि जी जेका मोहबत हुजे उन्हनि खे उहो मान ॾियणु जेको हुजे ओ हे दौर अलाए कहिड़ो अची वियो हुजे न त उन्हनि माण्हुनि उन ई पंहिंजे इलाइक़े खे ईअं दुनिया जे कुंड कुड़छ में रोसनास करायो हुजे सो अधे फरमाइश कई हुजे त कलंदर लाल जो मेड़ो हुजे हितां ई मोरे खां पांधीअड़ा वरी दादू रोड पोइ ईअं सेवण खां वेंदा हुजनि सेवण ॾांहुं वेंदा हुजनि पांधीअड़ा पोइ पंजाब खाईंदा हुजनि किथां वेंदा हुजनि हितां गुज़र बसर थींदो हुजे सफ़र बि थींदो हुजे सो मार्वल जी धमाल हुजे जंहिंखे घुराए लाल इहो ॾिसंदा हुजो धमाल वापस ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजांव खे अव्हां जे पंहिंजे मनपसंदीदा प्रोग्राम वादी महिरान जे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? रामू मुश्ताक रोदनानी थो ॻाल्हायां जोई मां। छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला हुजो?
अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सालनि खां पोइ तव्हांजे प्रोग्राम में कॉल कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सीनियर कॉलर आहियूं काफ़ी टाइम खां वठी। बिल्कुलु सही चवंदो हुजे त हिकिड़े दौर में फोन कयो हुजे, हाणे वरी ॿिए दौर में शामिल थियो हुजे। बसि हाणे इंशाअल्लाह ताला तव्हांजे हर प्रोग्राम में शामिल थींदासीं ऐं असांजा जेके सीनियर दोस्त आहिनि उन्हनि जा कुझु मां नाला खणंदुसि, उन्हनि खे वरी चवंदुसि त तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियनि। ॿियो त ख़ैरु हुजे, वक़्तु सही गुज़रे, कीअं ज़िंदगी त सही हुजे, ख़ैरु हुजे, एॾो वक़्तु परे हलियो वियो हुजे। बसि ज़िंदगी तमामु सही आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे कमनि कार में मसरूफ़ लॻा पिया आहियूं। अॼु तव्हांजे प्रोग्राम ते नज़र पई ऐं माशाअल्लाह तव्हां ॾाढा सुठा ऐं सुहिणा पिया लॻो। रामू ऐं राधा जो प्रोग्राम बि सुठो आहे, तव्हां ॿई सुठा आहियो। वॾी महिरबानी, लख मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि जा मां नाला शामिल कंदुसि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहो प्रोग्राम में माना कॉल कनि। नाला खणंदो हुजे, तारिक पीरदादो हुजे, लियाकत कंबराणी हुजे, हिम्मत सखराणी हुजे ऐं साजिद लुंड हुजे, हैदर बकी खुदाबाद मां हुजे, सभिनी सॼणनि खे इहा ई अपील आहे त बाबा रामू राधा प्रोग्राम में वरी हिकु दफ़ो ॿीहर शामिल थी वञूं। हैदर त बाबा पको ग्राहक हुजे उन दौर खां वठी अॼु ताईं। बसि असां बि हाणे तव्हांजा बसि उहे ग्राहक शुरू थी वियासीं। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा। सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो अदा। हे उहो दौर हुजे जॾहिं प्रोग्राम रामू राधा शुरू थियो हुजे, मेहरान टीवी जा लाइव प्रोग्राम ही तॾहिं जा माना वॾी हिकिड़ी हिननि जी पूरी चेन ठहियल हुजे। सलाम मोकिलींदो हुजे, वरी ॿियो ईंदो हुजे, वरी टियों ईंदो हुजे, माना हिननि जो पाण में ग्रुप हुजे। हा, पोइ इहो हाफ़िज़ बाञा ईंदो हुजे, हैदर ईंदो हुजे, बाक़ी सभु वलर खां छिॼिया हुजे न। उहे अलाए किथे हुजे न, मालिक साईं उन्हनि खे बि ख़ुशि रखंदो हुजे ऐं ख़ैर ख़ैरियत सां हुजे न, वरी बि वापसि मोटी ईंदा हुजो, वरी इहा जेका हुजे जंजीर गंढींदा हुजो। सो अहिड़ो त सुणण सायरनि बि तॾहिं लिखियो हुजे त वरी वरंदो वाह, वरी वसंदा मींहं, सजणा मिलंदा सजणे, नवां थींदा मींहं, विछोड़े जा ॾींहं रही रहंदा हुजनि केतिरा। सो हे प्रोग्राम जी हिकिड़ी ॻाल्हि इहा बि कंदो हुजां त ही फ़क़ीराणो प्रोग्राम हुजे जंहिंमें पहिरियों दफ़ो अफ्रीका खां फोन आई हुजे, अफ्रीका योगंडा शहर खां, साउथ अफ्रीका मां। हा, साउथ अफ्रीका मां। त सभु चवंदा रामलेख परे खां फोन आई हुजे। अबा छो भला असां हिन धरतीअ जा भला को ईअं सम्झो जड़ा हुजूं, कीड़ा मकोड़ा को कणा न हुजे न, इहो मालिक साईं जा करम लॻा पिया हुजनि, नवाज़ूं लॻियूं पियूं हुजनि, जंहिंखे मालिक इज़त ॾींदो हुजे। हा, मेहरान टीवी ईअं हुजे, पोइ कश्मीर खां हुजे, पोइ पंहिंजे पूरे मुल्क खां हुजनि, पोइ ॿाहिरि मुल्क खां हुजनि, अमेरिका खां फोनूं हुजनि। मेहरान टीवी जेको हुजे वाहिद उहो सिंधी चैनल हुजे जिते तालीम जी ॻाल्हि हुजे, जिते हुनर जी ॻाल्हि हुजे, जिते सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि हुजे, जिते मोहबत जी ॻाल्हि हुजे, जिते दरिया बादशाह जी ॻाल्हि हुजे, जिते पंहिंजे मारवड़नि जी, पंहिंजे सांघीअड़नि जी पर घोर जी ॻाल्हि हुजे, उहो हुजे मेहरान टीवी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां बा? कुंडली शहर खां गुलाब खास अली। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि। हलो, ॿियो त ख़ैर हुजे न, ठीकु हुजो न? हा, अवां वटि मोबाइल जा थोरा मिड़े सिग्नल हीअं थींदा हुजनि, कन खे हीअं कंदा हुजो, लोॾींदा हुजो थोरो मोह कया था। अदा हाणे कीअं हुजे, ॻोठ राज सभु ठीकु हुजे? बचड़नि खे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, थोरो आवाज़ु सही न ईंदो हुजे पर इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि। अव्हां फ़ोन कॉल कंदा हुजो, टाइम कढी बि फ़ोन कॉल कंदा हुजो, प्रोग्राम में शामिल थींदा हुजो, ये अव्हां जा कुर्ब हुजनि। हा, सो मेहरान टीवी मुंहिंजी त ॿुधंदो हुजे न, हेॾा साल ॿुधो हुजे, हाणे तुंहिंजी मेहरान टीवी माना उहो वाहिद तुंहिंजो बसि इहो कार हुजे, वाहिद उहो असांजो सिंधी चैनल हुजे जंहिंमें लतीफ़ जी ॻाल्हि हुजे, जंहिंमें जेको हुजे सचल जी ॻाल्हि हुजे, जंहिंमें सामीअ जी ॻाल्हि हुजे, हा, जंहिंमें टेड़ुनि जी ॻाल्हि हुजे, टेड़ू माना सम्झ असांजी सिंध जी माना सूंह हुजनि, शनाख़त हुजे, असांखे माना इन मां जेको हुजे नसियत मिलंदी हुजे, सबक मिलंदो हुजे, मोहबतूं भाईचारो फ़ोन कॉल। पर शाह सचल सामी टई मेहरान टीवी ते मौजूदु हुजनि, पोइ नकी लहर नकी लोडो। हलो,
हलो हलो अबा केर कड़े शहर का भाई चट को ॻाल्हायां थो रामू खे ॾेस यार अबा रामू खे फोन ॾेई छॾी हुजे नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी हलो अबा अदा पेरे खमीसे खयूं जे हाणे हेरामण ॻाल्हाईंदो हुजे हलो कंदो हुजे हलो ओ अबा हलो हल इहो अदा टीवी चा बा पींदो हुजे थोरो डंदड़ बंदड़ हणंदो हुजे ख़बर जो ओ ॿुधनि हे ॿुधे साहब धा ओ टीवी ते खोलियो असांजो आवाज़ असांखे ॿुधाईंदो हुजे वरी रामले खे फोन पहिरियां हो टीवी जो आवाज़ बंदि ओ कंदो चरिया याई त हुननि जी मोहबत हुजे न पोइ वरी आवाज़ कीअं ओ हो ईंदो? वरी चवंदा हुजनि की असां वरी पंहिंजो बि कचारी ॿुधूं की रामण असांखे छा चवंदो हुजे। पोइ वरी चवंदो हलो अबा रावण ओ तुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदो हुजां आवाज़ न ॿुधंदो ईअं न हुजां। थियो हुजे रामण खे ॾींदा हुजो फोन हलो हलो रामू ख़ुशी दा तबियत ठीकु आहे भले खैर करे लॻो पियो आओ हुजे सभु दा तव्हां ख़ैर ठीकु हुजो कहिड़ो मुंहिंजो भाउ कहिड़े शहर का भाउ खैर कहिड़ो आहे तबियत ठीकु आहे दुआ दुआ पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो शहर जो नालो बि मुंहिंजो नालो अल्ताफ़ हुसैन आहे हैदराबाद मां वाह वाह भले करे आया हुजो ॿियो ख़ैर हुजे अल्ताफ़ साईं ठीकु हुजो हा अलाह जो करम आहे तव्हां ठीकु आहियो ख़ुशि आहियो ॿई ख़ुशि आहियो न असां ॿई ठीकु हुजूं खैर लॻो पियो हुजे दुआऊं हुजे नवां जूं अॼु कीअं असां तव्हांजो प्रोग्राम वेठो ॾिसां वाह वाह इहे कुर्बान जा ॿियो न न न बिल्कुलु ॾाढो सुठो यार तव्हांजी एक्टिंग ॾाढी सुठी आहे ॿिन्हिनि जी बहितरीन बसि अवां पंहिंजा लफ़्ज़ चई छॾिया वॾो इनाम एवारंट मिली वियो हुजे सुबुह हाणे सुबुह असांखे माना नाश्ते जी बि ज़रूरत न हुजे न न न न ॿिन्ही जी एक्टिंग ॾाढी ज़बरदस्त बाबा माशाल्लाह ॾाढो सुठो यार तो अॼु तव्हां बि एॾे वक़्त खां पोइ अॼु मिड़े फोनड़ी मिलाए को असांजो हाल पुछो हुजे सम्झो चाक थी विया हुजूं असां न न बिल्कुलु बिल्कुलु न न ख़ुशि तबियत आहियो ॿई ख़ुशि तबियत आहियो ऐं जेको आहे ईअं ई बाबा खिलंदा रहो इहे मोहबतूं क़ाइमु दाइम रहनि इहे मोहबतूं अवां जूं प्रोग्राम खे न रंगनि खे अवां ॾिसंदा बि हुजो अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुजे जेका अव्हांखे वणी हुजे चयो अॼु भला रामड़े खे राधुल खे फोनड़ी करे छॾींदो हुजां त दुनिया खे बि ख़बर पवंदी हुजे अॼु को मां ॿुधायां थो शेर वाह वाह सिंधीअ में वाह 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 माण्हू मुंहिंजे मन खे जेके सभ खां वधि वणिया हाय हाय माण्हू मुंहिंजे मन खे जेके सभ खां वधि वणिया से ई सबबु बणिया मुंहिंजी मायूसियुनि जा हा 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 वाह वाह सुहिणी ॻाल्हि कई हुजे असांखे बि मोहबत भरियो कलाम को भले ॿुधराए मुमताज़ लाशारीअ जो धमाकेदार वाह वाह हाज़िर मोहबतूं ज़रूर ज़रूर अदा पर इहा ज़रूर मोहबत क़ाइमु रहे ईअं मिड़े हालड़ो पुसंदा हुजो कॾहिं कॾहिं फोन कॉल कंदा हुजो अदा इंतजार असां बि कंदा हुजूं वॾी महिरबानी लख थोरा कुर्ब मोहबतूं अवां सभिनीनि जूं जेके जेके बि असांखे फोन कॉल कंदा हुजो उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजनि सो फोन कॉलरनि जी ॻाल्हि कंदा हुजो अॼु वरी साईं जो आवाज़ बेड़ो हुजे मुंहुं चो को टीवीअ जो को वॾो को ऐं वरी ओ हिक अन्य भागा तो जो वरी अञा को वात में गराए न जो हाणु चंबो खसरा मां अञा अहिड़ी ॻाल्हि कंदा हुजे खणी वात मां कढंदी थोरो को माण्हू मूंखे बि का ॾाढ कोसी करणु ॾींदी हुजे एॾो ज़ोर न ॾींदो हुजे न पोइ काकड़ो न किरी पवंदो हुजे वो मूंखे बि का थोरी ॾाढ कोसी करणु ॾींदी हुजे सॼो टांटो वात में विझंदो हुजे सो मूं चयो त अॼु अधो को वॾो रेडियो जो को अनाउंसर हुजे को वॾो कंपेयर हुजे को शाइर अदीब हुजे हा सो मूं चयो जंहिं मां फोन कई त मूं चयो रामण अॼु को कुंड पासो वठंदो हुजे हा हा आवाज़ में रोप हुजे हुन मूं चयो रामला अॼु कुंड पासो वठंदो हुजे वॾो फनकार पहुची वियो मूं चयो हुजे वॾो अदीब हुजे कंपू वारो इहो वॾो अनाउंसर को पहुची वियो हुजे रामला मतां को किथे सवाल को पुछी विझंदो हुजे जवाब न न सवाल भले पुछंदा हुजनि अलाए पढ़ी खड़े भले पाण खे पढ़ाई वॾो इन में पढ़ाइण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे मूं त वरी चयो साईं बिस्मिल्लाह भले कर अबे वरी खिलण बि भलो हुजे मूं चुको सूबेदार को पुलिस वारो न हुजे चरी इन जे करे कयो तो कहिड़ो कंहिंजी बकरी चोरी कई हुजे ड्रजंदो हुजे अबा सहे जी खला हुजूं ख़बर ई न पवंदी हुजे माण्हू पराई ॻाल्हि ॿिए कहिड़ो त बकरी चोरी कई हुजे कंहिंजो ढोर खोलियो हुजे जो पुलिस खां ड्रजंदो हुजे बस इज्जत वारो माण्हू ड्रजे न इज्जत वारे खे परवाह न हुजे खणी रात जो निकिरी पवंदो न बाहे तो रेड़ो जे माई
चवंदा हुजनि पटको बचो लख कमायो हुजे। उनखे बि सॼी ख़बर हुजे कहिड़ो चोर हुजे कहिड़ो शरीफ़ हुजे कहिड़ो इज़त वारो हुजे कहिड़ो फ़क़ीर माण्हू हुजे। मां इहे दौर अहिड़ो हुजे तार निकितल हुजे ख़बर ई न पवंदी हुजे त कंहिंजो हथ कंहिं में पइजी न हुजे। ईअं न हुजे ईअं बि न हुजे अञा सिंध हलंदी हुजे। हलो सलामकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? जी रामू बशीर अहमद खुसो लंगर पाकर खां था। अदा बशीर अहमद नंगर खां भली करे आयो जी ख़ुशि हुजी चङो भलो। अल्लाह जा एहसान तव्हां ख़ुशि हो अदी अदा तव्हां ख़ुशि हो भेण? राधुलब ठीक बिल्कुलु ख़ुशि हुजूं अदा तव्हां ठीकु लॻा पिया हुजो नंगर वारा सभु ठीकु हुजनि? जी हाँ भेण बिल्कुलु सभु ठीकु आहे नंगर फर्स्ट क्लास माशाल्लाह। वाह वाह मोहबतूं वांजूं प्रोग्राम में शामिल बि थींदा हुजो रंग बि ॾिसंदा हुजो मोरनि जा टहुका कीअं हुजनि मोर थर बोर कीअं टिलंदा हुजनि। हुजनि अदा। जी हाँ भेण हाणे त हवा लॻी पई आहे मोर त वाक़ई शाम सुबुह जाम आहे। वाह 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 यार इहो मोर हेॾा न न रक़स कंदा हुजनि टहू कारींदा हुजनि त सिंध में सम्झ ख़ुशहाली हुजे। जी हाँ बिल्कुलु मोर ऐं टहुका अॻे जहिड़ा ठॻिया न मोर। वाह वाह मोहबतूं वांजूं कीअं वक़्तु गुज़रे ॾींहुं कीअं गुज़रे प्रोग्राम जा रंग कीअं लॻंदा हुजनि? सुठा तमामु फर्स्ट क्लास तक़रीबन तव्हांजे प्रोग्राम जो इंतज़ार ई हूंदो इहो हफ़्ते वारा 2 ॾींहं जेको हूंदो कॾहिं तो टाइम थिए प्रोग्राम ॾिसूं तव्हांजो। माना बाक़ाइदे इंतज़ार हुजे। जी जी साईं बिल्कुलु शिदत सां इंतज़ार हूंदो आहे। इहे अवां माणिक मोती माण्हुनि जूं मोहबतूं हुजनि जिथे सचाई हुजे जिथे मोर जहिड़ा माण्हू हुजनि त पोइ उते सचाई बि हुजे। वरी अहिड़ी रूह सां सिक सां फोन कॉल करे अवां हाल वठंदा हुजो त असां चाक थी पवंदा हुजूं। न पोइ मूं तव्हांखे दावत ॾिनी तव्हां अलॻि छा करे विसारे छॾियो छा लाइ रामू? बाबा ॻाल्हि ॿुध ख़ामोशी माना हा हुजे इहो सम्झंदो। अच्छा हा माना कॾहिं अचे ओचितो कड़कंदा हुजूं त महिमान चवंदा अण सॼो ईंदो हुजे न। विञातरा जे हा साईं महिमान जी आयो ख़बर मां जी आजा जे करे असां चुप करो बीठा हुजूं न अदा। जी जी अदी असांखे बिल्कुलु इंतज़ार आहे भई हाणे मिसाल पहिरीं तव्हां सर्दी जी ॻाल्हि पई कयो सर्दियूं ख़तमु थी वियूं हाणे बाहिरि जी मौसम अची वई आहे। बाबा मौसम कहिड़ी बि हुजे असां वटि अचे महिमान थींदा हुजनि हा लंगर में। ओचितो ईंदा हुजूं ओचितो। हा हा भले अचो असांखे इंतज़ार आहे तव्हां तमामु घणो इंतज़ार आहे तव्हांखे। मोहबतूं अवांजूं लख थोरा लख थोरा। सभिनी नंगर वारनि खे सलाम ॾींदा हुजो अदा। वॾी महिरबानी लख थोरा। सो प्रोग्राम में ॻाल्हि इहा कंदा हुजो अॼु जो वरी फोन जी ॻाल्हि थी हुजे त अफ्रीका खां जेको दोस्त असांजो पिज़्ज़ा तो फोन कंदो हुजे उहे जहान बि छॾियो हुजे पर उन बि कमाल कजो उन चयो था झूपड़ी ॾिसी अफ्रीका हालांकि अफ्रीका में बि अहिड़ा माण्हू रहंदा हुजनि अहिड़ा घरड़ा पोइ कचा ॻोठ। हर रंग हर जॻह ते हुजे। हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां भा? साईं नादर सोलंकी थो ॻाल्हायां डोकरी शहर खां। छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला? हा अलहमदुलिल्लाह तव्हां जो ख़ुशि आहियो? सभु खे लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि मेहरान टीवी जा प्रोग्राम में शामिल थिया हुजो भलीकार हुजे। हा महिरबानी साईं महिरबानी ज़बरदस्त रंग आहिनि साईं। बाबा जहिड़ो पिया था ॾिसूं असां। अब पराए जहिड़े खे अवां बि ईअं ॾिसो जीअं बोड़ ऐं मानीअ खे ॾिसंदा हुजो। सही ॻाल्हि था कयो सही ॻाल्हि आहे इंजॉय कयो न बाबा। हा बाबा सिंधी माण्हू पराए जहिड़े खे इंजॉय कंदा आहियूं। हा तो ईअं चवंदा हुजो त बाबा इहो यार इन्हनि में को जहिड़ो न हुजे मोहबत थी पवंदी हुजे त हे त कीअं ॾिसंदी हुजे ॼण न न तुंहिंजी राधा खे पार था कयो अधी राधा जी पार त हुजे रामूअ जी। हा हा पार त कंदा हुजो बाक़ी न त राधुला बा ॾेहन खे सॼण वारी फुटको ॾेई थी मला। वॾी महिरबानी वॾी महिरबानी अदा सभिनीनि खे सलाम मोहबतूं कुर्ब। लख थोरा सो ॻाल्हि अफ्रीका खां हली हुजे सिंध ताईं त हिन प्रोग्राम खे ॾिसण जे लाइ पोइ ॿोलीअ जी का बि सरहद न हुजे सभु ॿोलियूं हिन प्रोग्राम में शामिल थींदियूं हुजनि सभु सूबनि वारा असांजा ॾिसंदड़ शामिल थींदा हुजनि पोइ दुनिया हिकिड़ो अहिड़ो फोन कॉलर हुजे जेको थाणे बुलाखान खां फोन कंदो हुजे राति वरी असांजी माना जेको हुजे शाइरी करे असांजो जेको हुजे आजा कंदो हुजे हा रामू राधा वरी अची विया हुजनि वरी हीअं थियो हुजे वरी गुल फुल पोइ वरी खिलूं पोइ मस्करियूं पोइ रामू राधा जो भोगन वारो गुलनि जहिड़ो प्रोग्राम उहो वरी असांजी माना जेको हुजे आजा ईअं कंदो हुजे। हलो हा साईं हा टीवी आवाज़ बंदि आहे। हा जी केरु कहिड़े शहर खां? साईं मीरपुर बठोरे का रफ़ीक सोलंकी। साईं नज़ीर छार हुजे ख़ुशि हुजो चङो भला हुजो। साईं अल्लाह जा करम दुआऊं। कीअं रंग लॻंदा हुजनि अॼु फोन कॉल करे शामिल थिया हुजो जो मोहबतूं आवाजूं। हलो दा
जी जी साईं ॿियो ख़ैर हुजे कहिड़ी सोच में गुम थी वियो जी हाल साईं असांखे गानो को ॿुधायो गानो भलो ॿुधायो त बैठे इन जे करो जुना था हिते असां वटि रेटो हुजे रेटो साईं महिरबानी महिरबानी सो ये आवाज लख थोरा ये आवाज सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अवां शामिल थी विया हुजो वाह बसो हाई साहब वॾी होशियार हुजी यादि हुजे मूंखे नालो ॿुधाईंदी हुजे न जो नालो थोरो विसरी वियो हुजे हलो हेलो बाबा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम उस्ताद दुनिया खे ॿुधाइण लाइ पंहिंजो नालड़ो खणी छॾींदो हुजे बाबा आज़ाद मंगी करमड़ी बाबा साईं खेरा खुश हो अधी रात लब खुशा दुआ रादलब ठीक हुजे राम तव्हां ठीक लॻा पिया हुजो बचड़नि समेत अधी अल्लाह जा एहसान कीअं वक़्त गुज़रे अबा कीअं वक़्त गुज़रे उस्ताद कीअं मौसम हुजे दुआऊं तव्हांजो कुर्ब अल्लाह साईं जा एहसान तबियत में हाणे बहितरी हुजे भाॼे जी अवां जी तबियत में हा बहितरी बाबा कुझु सही आहे तबियत दवा खाए वेठी बस दवा ते था हलूं वाह वाह तव्हां ठीकु हुजो भला बस दुआऊं बाबा अल्लाह साईं जा कुर्बान बस मालिक साईं अव्हांखे सिहत ॾींदो हुजे सम्झो था तंदुरुस्ती ॾींदो हुजे अवां ते बाझ कंदो तव्हांखे ख़ुशि कंदो मदीने वारो तव्हांखे ख़ुशि कंदो इहे मोहबतूं अवां जूं हुजनि कीअं रंग लॻंदा हुजनि अॼोका बाबा सफ़ा अॼु मोरे खे घणो खयो अथव जेको आहे अॼु मोरे खे घणो खणो हुजे हा अॼु मोरे जी घणी तारीफ़ आहे न अॼु ईअं करूंडी बि ईअं ई हुजे जी जी बाबा मोरो करूंडी गॾिया पिया विच में नौशारो भिरिया हा सो इहे सभु रंग जेके हुजनि सभु गॾियल रंग हुजनि जी बाबा साईं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो अधी राति लॻे बि ख़ुशि कंदो अल्लाह साईं तव्हांखे ॾाढो तव्हांजो प्रोग्राम वणे थो ॾाढो असां वॾो शौक़ सां ॾिसंदा आहियूं सॼे सेठ खे सलाम हुजनि सॼे सेठ खे मेरान टीवी जे सॼे सेठ खे सलाम तव्हांखे सभिनि खे सलाम न ॾिए सलाम ॾींदा वॾी महिरबानी लख कुर्ब हा तो नालड़ो खणी खणंदी हुजे नालो मूंखे ज़हन तां थोरो लही वियो हुजे हा शाबाश चओ त टिकी कबूल हुजे हा हाई शाबाश पर इन ॻाल्हि अहिड़ी सुहिणी ॻाल्हि कई हुजे त उहो माण्हू उहा ॻाल्हि ज़ात हुजे माण्हुनि में आहे को माण्हू जेको आहे मोतीअ जो दाणो माण्हुनि खां वरी ईअं हुजे हिकिड़े ॾींहुं मिलनि त ॿिए ॾींहुं सुञाणनि ई कोन ठीकु हुजे सो उहो हुजे थाणे बुला खान खां कालर सभु भला सिंध सॼी दुनिया जा सभु माण्हू भला पर निमाणो नूरुद्दीन निमाणो नूरुद्दीन मां प्रोग्राम में बेत पढ़ा ॻाल्हि करे सम्झी वेंदो हुजे त अॼु ॻाल्हि कहिड़ी रखी हुजे त रामण प्रोग्राम शुरूआत इहे ॾाह माण्हू भला हाणे शामिल न थींदो हुजे दुनिया में किथे बि हुजनि जिते हुजनि पर माण्हूअ जी ॻाल्हि ॻाए बि ज़रूर सुठो माण्हू भलो माण्हू भली ॻाल्हि हमेशा यादि हुजे सो माण्हूअ जी वञी ॻाल्हि रहंदी हुजे दुनिया में तव्हां सुठो कयो बुरो कंदा हुजो पर रहंदी अव्हां जी ॻाल्हि हुजे सुठो कंदा हुजो त तव्हांजी ॻाल्हि हमेशा ॻाइबी हुजे बुरो कंदा हुजो त हमेशा ॻाइबी हुजे सो इन जे करे मोहबतूं ॾींदा हुजो मोहबतूं वठंदा हुजो दरगुज़र कंदा हुजो दुनिया में अहिड़ो कमु कंदा हुजो जो अव्हां जी ॻाल्हि यादि रहंदा हुजो सो अॼु प्रोग्राम मां मोकिलाईंदा हुजूं सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी बोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर पर हा वेंदे वेंदे ममताज़ लासारी जे आवाज़ में गुल अहिड़ी तरह था हवा में लुडन को हाथो करे को नथो करे सो इहो ॾिसंदा हुजो असांखे ॾींदा हुजो इजाज़त धणी निगहबान हुजे जीअं लतीफ़